हैदराबाद में बज़्म रूह रियाण पारां नामवर शाइर अदीब ऐं ॿोली जे ॼाणू शफ़ीक़ उस्ताद साईं हेमनचंदाणी सां मुहबती महफ़िल मचाई वई। संदसि सालगिरह जे मौक़े ते केक पिणु काटे वियो। हेमनचंदाणी खे गुलदस्ता, किताब तोहफ़े में ॾिना विया ऐं अजरकूं वढायूं। प्रोग्राम में नामवर अदीब हेमनचंदाणी बज़्म रूह रियाण जा थोरा मञी चयो त अदब, ॿोली ऐं इल्म जी ख़िदमत कंदे सॼी ज़िमार गुज़री वई। शाइरी मुंहिंजे ख़्वाबनि जी दुनिया आहे। ॿारनि खे औलाद वांगुरु पढ़ायो जो मूं सॼी सिंध में मान ऐं मर्तबो मिलियो। नामियार अदीब फ़हीम नूरानी चयो त हेमनचंदाणी अदब, ॿोली ऐं तारीख़ सां दिलचस्पी रखंदड़ हिकु निरालो किरदारु आहे जो हैदराबाद में संदसि मुहबतूं वंडण जे लाइ असीं गॾु थिया आहियूं। अदीब मोहम्मद ख़ान जरवार, तालीमी माहिर इदरीस जतोई, लेखक हुसैन सारंग, जुमन अंसारी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त हेमनचंदाणी समाज जो मुस्बत किरदारु आहे। खेसि भेटा ॾियणु हिकु सुठी रवायत आहे। शाइर अदीब सत्तार सरोई चयो त सिंध खे तब्दील करण में साईं हेमनचंदाणी जहिड़नि शफ़ीक़ उस्तादनि जो किरदारु आहे। जीअं त गजदाणी में राजंदाणी ऐं अयूब इनकलाबी गीत ॻाता ऐं प्रोग्राम जी समूरी कार्रवाई बज़्म रूह रियाण जे सेक्रेटरी वाहिद कांदड़ हलाई। अखिन में तुझे अखिन में तुझे जड़ खंजर जे भरसां आया तुझे घर जे भरसां आया तुझे घर जे भरसां आया जड़ मंदिर जे भरसां आया तुझे घर जे भरसां आया तुझे घर जे भरसां आया। अवर अल्लाह वली आला आलम जो धनी कादर पांजे कुदरती कायम आहे कदीम वाली वाहे त बदहु राज़ रब रहीम सो सारा सचो धनी चई हकीम करे बाणो करीम जोड़ जोड़ जहान। सिंधी ॿोलीअ जे नामवर शाइर शफ़ीक़ इंसान हिकु बावकार उस्ताद ऐं मिठीअ जे मिठे माण्हू साईं हेमनचंदाणीअ सां संदसि सालगिरह जे मौक़े ते हीअ मुहबती महफ़िल वॼाई पई वञे। हिन महफ़िल जा सदारत ख़ुदि पाण ई आहिनि, सदारत पाण था कनि ऐं ख़ासि महिमान असांखे नामवर शाइर अदीब मोहतरम फ़हीम नूरानी साहब ऐं मुहक़िक़ ऐं अदीब ॿियो महिमान असांजो मोहम्मद ख़ान जरवार साहब आहे। आउं बज़्म रूह रियाण जे सेक्रेटरी हैसियत में आउं सभिनी दोस्तनि खे भलीकार चवां थो तव्हां भली करे आया। आचरण जो ॾींहुं हिन बज़्म रूह रियाण जी हिन हाल में हिकिड़ी महफ़िल मुतल हूंदी आहे। कंहिं न कंहिं दोस्त सां मुहबती महफ़िल, कंहिं न कंहिं किताब जी मोहबत ऐं कंहिं न कंहिं मशाइर खे यादि कयो वेंदो आहे। ही बज़्म रूह रियाण हमीद सिंधी साहब 25 साल अॻु लाट बारी शऊर ऐं अदब जी ऐं हिन बज़्म रूह रियाण जो बुनियादु विधो। बज़्म हमीद इम्तियाज़ हुसैनी साहब चवंदो त हमीद सिंधी साहब जो रूह रियाण सां इश्क़ हुयो। रूह रियाण रिसालो, उन खां पोइ जशन रूह रियाण, बज़्म रूह रियाण। इहो मशर खणी साईं हमीद सिंधी साहब सिंधी अदब जी ख़िदमत कई। अॼु उहा मशर उहा असां सभिनी हिननि ग़रीब दोस्तनि सभिनी बज़्म रूह रियाण जे साथियुनि राइटरनि जे हथ में आहे जेका हैदराबाद में लाट भरे थी पई ऐं उनजी रोशनी मिठीअ ताईं वञे थी। ऐं साईं हेमनचंदाणी असां हिन महफ़िल में शरीक आहियूं। उनजे लाइ हिकिड़ी भरपूर तालीम आहे। साईं हेमनचंदाणी साहब हिकु उस्ताद, हिकु शाइर ऐं राइटर ऐं हिकु समाज जो उहो मिसाली किरदारु आहे जे केतिरा ई शागिर्द पैदा कया, जे केतिरा ई दोस्त पैदा कया, जे हिन रुॻो मिठीअ जे पुटनि में वेही दोस्तनि सां रिहाणी कयूं, लेकिन हैदराबाद जहिड़े शहर में अची मोहबत ऐं अदब जो मर्कज़ बणायो जो असां जहिड़े बज़्म रूह रियाण जे फोरम खे बि हुनजो दिलि फतेह करे चुको आहे। ऐं इहो ई सबबु आहे
जो असांजी दिलि चवे थी त हेमंत चंदानी साहब असांजी महफ़िल में आहे त असांजे लाइ सभु कुझु आहे। सो दोस्तों, असांजे हिन महफ़िल जो मक़सदु इहो आहे त पंहिंजनि अदीबनि शाइरनि खे मान ॾियूं ऐं प्यार ॾियूं। उनजो हक़ु आहे असांजे फोरमनि ते, असांजे फोरमनि जो हक़ु आहे, उन्हनि जो असां ते हक़ु आहे त असां उन्हनि जो मान कयूं। असां पंहिंजे राइटरनि खे असांजा फोरम रद्द कंदा त फोरम ख़ुदि रद्द थी वेंदा। ही असांजा फोरम आहिनि ई राइटरनि ऐं अदीबनि जे लाइ। उन्हनि जी मिल्कियत आहिनि, उन्हनि जो विरसो, उन्हनि जो अहसासु, समूराए ते अहसासु पाण गॾु कयूं था। कंहिंजूं तकलीफ़ूं, कंहिंजूं परेशानियूं, ऐं को शाइरी, को गज़ल, को नज़म, को कहाणीअ जे रूप में हर दर्द माण्हू पंहिंजो पेश करे थो। उहो दर्द हिकिड़े फ़र्द जो न हूंदो आहे, पर वतन जो हूंदो आहे, देश जे माण्हुनि जो हूंदो आहे। सो असां राइटरनि ॿोलीअ जी ख़िदमत कंदड़नि जे लाइ प्यार ऐं मोहबत आहे। ऐं माइक में तव्हां अचो ऐं पंहिंजा वीचार मोहतरम दरिया खान सीज़ा साईं हेमंत चंदानी जीअं त स्कूलनि जो साहब ज़रूरु रहियो आहे, पर उन खां अलावा ही साहब स्कूलनि में तदरीस दौरान गैर निसाबी सरगर्मियुनि जो रहनुमा ऐं शागिर्दनि जो रहनुमा रहियो आहे। ऐं उतां जे मक़ामी माण्हू ख़ासि करे थर जॾहिं गॾियल ज़िलो हूंदो हो त उतां जे माण्हू खां ॿुधो आहे त साईं थर जे मिटनि माण्हुनि जहांगीरनि जो रहनुमा घुरायो आहे। साईं हेमंत दास खे सालगिरह जूं लख मुबारकूं। जंहिं वक़्तु हिन अज़ीम इंसान सां मुंहिंजी मुलाक़ात थी त मां हैरान थी वियुसि। दोस्तो, घणा रुपी शख़्सियत जो मालिक आहे। मिठीअ जे मदम खेसि मिटीअ न रुगो माज़ीअ में असांखे सिंध अदब जा रोशन सितारा, बल्कि हिन दौर मौजूदा दौर में ॿ गुणा इंसान पैदा कया आहिनि। माज़ीअ में साईं राजचंद राठौर ऐं डीपले जो साईं मोहम्मद उस्मान डीपलाय जहिड़ा अज़ीम मुफ़क्किर इंसान पैदा कया आहिनि। साईं हेमंत दास बि उन्हनि पटनि जी पैदावार आहे। अॼु बदमे रूह यहाँ जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी वाहिद कालोक जसलाणी जंहिं ही प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो आहे। अदा साईं चवण ऐं करण फ़र्क़ु आहे। ही हिकु वॾो प्लानर आहे वाहिद कालोक। साईं हेमंत दास, असीं तव्हांखे हमेशह दिलि जे गहराइनि सां यादि कंदा आहियूं, छो जो तव्हां साहबनि असांखे मिठीअ में घुराए पंहिंजो मान शान मथां कयो आहे। उहो ज़िंदगीअ जो आख़िरी लम्हो घड़ी असांखे हीअं क़यामत यारनि। थोरा न थोरा मूं ते मारवड़नि जा धर्मी वाही थोरणी ते हाँ घेरण भलायूं भेरा घणे घणे दस केतिरा। हाणे साईं जे लाइ त जेको आज़मा परे लफ़्ज़ चईसि, पर जेको हिते जेको आज़मापती इंसान लाइ लफ़्ज़ लिखियल आहिनि, तो चुकियल नामवर शाइर अदीब शफीक उस्ताद ऐं मिठीअ जे महबती इंसान हेमंत चंदानीअ सां महबती महफ़िल जो लख वधायूं, जंहिं असांखे कीमती वक़्त में चंद घड़ियूं वक़्त ॾिनो। तव्हां दोस्तनि जी महिरबानी। असांजो हिकिड़ो शाइर दोस्त ऐं घणे वक़्त खां वठी हमीद सिंधी साहिब जो साथी बदमे ॻोल्हण जो महफ़िल में ईंदो रहंदो मोहम्मद अयूब इनकलाबी जुमे जो ऐं ॾाढो सुठो हुनजो आवाज़ आहे। मुंहिंजे ख़्याल में बि साहिब जो मोहबत ऐं प्यार आहे जेको हिन महफ़िल खे सजाईंदो अचे थो ऐं सिंध जा मोती चूंडे करे हुन सां रिहान रखे थो। त मां साईं हेमंत चंदानी जे चंदानी साहिब जे शान में दोस्त आहे। हेमंत चंदानीअ सां मोहबती महफ़िल आहे, माण्हू मिठड़ो आहे, महबूब मिठल आहे, शाइर अदीब ऐं उस्ताद माण्हू ॾे समूरे जो ई ॾिठल आहे। गीत अनवर कमरानी शाइर आहे, हुनखे ॻायो आहे अनवर संगीत। एक दीवाना आशिक तेरे इतना टेक जो खड़ गया,
एक दीवाना आशिक तेरे इतना टेक जो खड़ गया दीह तेरा पेरे उघारे दीह तेरा पेरे उघारे हित गरम ते सड़ गया एक दीवाना आशिक तेरे इतना टेक जो खड़ गया जून महीना चित्ता आहर कावते अख पई निकरे जून महीना चित्ता आहर कावते अख पई निकरे 11 बजे दा आन खड़ाए था 11 बजे दा आन खड़ाए था सिजब परिदा लड़े यार के दीवाना आशिक तेरे कितना टेक जो खड़ गया दीह तेरा पेरे उघारे हित गरम ते सड़ गया एक दीवाना आशिक तेरे दर तेरे विच दीद गत सदा कंदन के वलायस दर तेरे विच दीद गत सदा कंदन के वलायस तू बंगोले विच सुम पे वञो तू बंगोले विच सुम पे वञो ये मौलाई मर गया एक दीवाना आशिक तेरे कितना टेक जो खड़ गया एड़ा मजनू पागल आशिक ॾिठा नहीं में अॻे विच एड़ा मजनू पागल आशिक ॾिठा नहीं में अॻे विच महबूबा दे दर्शन काज को महबूबा दे दर्शन काज को पकोड़े वांगर करे गया एक दीवाना आशिक तेरे कितना टेक जो खड़ गया वींदे वींदे न्या पद थी गया इवे आखी संग दिल को वींदे वींदे न्या पद थी गया इवे आखी संग दिल को क़यामत ताईं हुण कंबरानी क़यामत ताईं हुण कंबरानी ते को यार बिछड़ गया एक दीवाना आशिक तेरे कितना टेक जो खड़ गया फिर दीह तेरा पेरे उघारे हित गरम ते सड़ गया एक दीवाना आशिक तेरे कितना टेक जो खड़ गया याद की जो हवाले सां हुन सां मल्हायल मोहबत खे ॾियारा उन जूं के ॻाल्हियूं ॿुधाइण चाहिंदा साईं भीमराव साहब वेड़े ॻोठ ॿधजे हेकड़ो तिनी जे वेड़े पाणे ई ईंदो बादशाह मानवारा साईं हेमनदास बज़मेरू रिहाण जी रवायतन खे रवा दवा रखंदड़ यारा दोस्त वाहिद कांदो सभिनी खे सलाम जी साईं अॼु हिकु अहिड़े शख़्स जे मान में ही तकरीब आहे जनम ॾियारे खां अलावा हुनजे करे ख़िदमत मुंहिंजे अॻियां हिकिड़ी तारीख़ एॾी त गहरी साम्हूं अची वञे थी सोचियां थो त जेकॾहिं ॻाल्हायां त कहिड़े रुख ते ॻाल्हायां साईं हेमनदास सां ज़ाती रिश्ता साईं हेमनदास इल्म अदब जा रिश्ता ऐं वॾी ॻाल्हि त मुंहिंजो वॾो भाउ त साईं जो दोस्त ज़िंदगी शायदि गॾु गुज़ारी बाक़ी 3 भाउ असीं साईं जा शागिर्द उहो ज़मानो जॾहिं ही छूत छात ऐं अलाए मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जेके शयूं हूंदियूं हुयूं अने असांजो घर उन सभिनी शयुनि खां बलातर हूंदो हो त उनजो सभु मुंहिंजे भाउ जी 1974 जी शादी में साईं हेमनदास उनजो ॼाणी मन
वॾो भाउ जेको चवंदा आहिनि न, वाह वाह उहो साईं हेमनदास उहा तस्वीर मूं वटि मौजूदु आहे। हुन खां पोइ मूं जॾहिं शऊर मुंहिंजे पंहिंजी हिन ज़िंदगी जे शोबे में शुरू थियो, जॾहिं खां मूं पढ़णु ऐं लिखणु सिखियो, त 7 दर्जे में मूं जेका पहिरीं तकरीर कई हाई स्कूल मिठी जे स्कूल डे ते, त उन ई तकरीर जी दुरुस्तगी अलॻि, ऐं 7 दर्जे में बि पाण लिखंदो हुअसि। उहे दुरुस्तगियूं पहिरियों दफ़ो साईं हेमनदास मूंखे करे ॾिनियूं हुयूं, ऐं उन तकरीर में मूं 2nd पोज़ीशन वरिती हुई। सो ईअं असांजो तमामु गहिरो रिश्तो हलंदो रहियो। उन खां पोइ मिठी 80 ऐं 90 जो ॾहाको, त उन में इल्मी अदबी तकरीबूं तमामु उरूज ते रहियूं। हिकिड़ी ॻाल्हि आउं ज़रूरु चवांसि, हिन वक़्तु बि तकरीबूं ज़रूरु आहिनि, पर हुन वक़्त जे तकरीबन ऐं हिन वक़्त जे तकरीबन में वॾो फ़र्क़ु आहे। हुन वक़्त जूं तकरीबूं इहे हूंदियूं हुयूं त जेके निज माण्हू अदीब कलमकार जेको जस लहन जंहिंजो जहिड़ो वड़ हूंदो हुयो, उनखे उहो मान ॾिनो वेंदो हुयो। उन्हनि तकरीबन में कामोरा चीफ गेस्ट कोन हूंदा हुया। उन्हनि तकरीबन में चीफ गेस्ट उहे हूंदा हुया जंहिंजे हथ में वाक़ई वतन दोस्ती, मोहब्बत, मज़ामत, सच ऐं उन्हनि जे लिखण में उहो जला ऐं जोत हूंदी हुई जेको मारू माण्हुनि जे दिलनि सां ॻंढियल हूंदी हुई। ख़ुशामदी तकरीबूं कोन हूंदियूं हुयूं, त उन्हनि तकरीबन में लिखणु पढ़णु सिखियो आहे। वरी असांजी ख़ुशकिस्मती रही त ताज साईं मिठी में रहियो, ऐं साईं हेमनदास जेके बि तकरीबन असांजूं तकरीबूं थियूं त उन में मूं तमामु घणो सिखियो। ऐं वॾी ॻाल्हि त इल्मु ऐं अदब जी जोत ज़रूरु जली, पर साईं हिकिड़ो अकेडमिक्स में मां सम्झां थो त वाहिद उस्ताद हूंदो जेको हिकु वक़्त ते इल्मु हयातियात यानी बायोलॉजी बि पढ़ाए, साॻे वक़्त ते हू इल्मु रियाज़ी मैथमेटिक्स बि पढ़ाए, साॻे वक़्त ते हू इल्मु कीमिया केमिस्ट्री बि पढ़ाए, साॻे वक़्त ते इल्मु तबई फिज़िक्स बि पढ़ाए। त इहे 4 सब्जेक्ट जेके मूं 9 10 में सिखिया, उहो साईं मुंहिंजो उस्ताद। त उन ज़माने में हालांकि थर में इंग्लिश मीडियम स्कूल कोन हूंदा हुया, सिंधी मीडियम स्कूल हूंदा हुया, शहरनि में इंग्लिश मीडियम स्कूल हूंदा हुया। त साईं असांखे उहो सिंधी सां गॾु अंग्रेज़ीअ में बि सम्झो बाबा तर्जुमो हींअर ई पढ़ी वञो, फस्ट ईयर इंटर में जॾहिं तव्हां वेंदव तॾहिं तव्हांखे साॻी शयूं इंग्लिश में पढ़णी पवंदी। त उहे 4 सब्जेक्ट मां सम्झां थो इहो वॾी हिकिड़ी दात आहे त हर तरफ़ो माण्हू हूंदो उहो ई एतिरे पंहिंजे उनखे निभा करे सघे थो। त उन खां पोइ साईं जो घर जेको पहिरियों हूंदो हुयो उहो असांजे घर खां चंद क़दमनि ते हूंदो हुओ। घर में अचणु वञणु, साईं जी मदर, उहा शफ़क़त, उहा मोहबत ऐं प्यारु असांखे लॻंदो ई न हो त असीं पंहिंजे घर में आहियूं या साईं जे घर में को फ़र्क़ु ई कोन हूंदो हो। ऐं मुंहिंजी मदर सर्ववासी जेतिरो पंहिंजे वॾे पुटु नारायण सां प्यारु कंदी हुई त ओतिरो साईं हेमनदास सां प्यारु कंदी हुई, ऐं यकीनन उहे साईं हेमनदास खे घणियूं यादि हुई। कुझु वक़्तु अॻु में मुंहिंजे सर्ववासी भाउ डॉक्टर अशोक बख्ताणी पंहिंजे घर में हिकिड़ो अदबी प्रोग्राम रखियो, शाइर नालो ॿुधो गौस पीरज़ादे जे किताब जी को महूरत मिठी में। असीं पंहिंजे घर में ई तकरीब कंदा हुआसीं। मुंहिंजो भाउ मूंखे तमामु वॾो ज़ौक़ु हूंदो हुयो। त उन प्रोग्राम जी शुरूआति थी, साईं खे हिकिड़ो सरप्राइज़ ॾिनो पंहिंजे अशोक बख्ताणी चई आजाणी तकरीर हिन प्रोग्राम जी साईं हेमनदास कंदो। त साईं चयो मुंहिंजो तयारु कयो। त पोइ वरी साईं खे चयो त हिन घर में जेकॾहिं अशोक बख्ताणी आहे त हुन खां वधीक जेकॾहिं मेज़बान आहे त उहो साईं हेमनदास चंदाणी आहे। हुनजे घर ऐं असांजे घर में कॾहिं फ़र्क़ु रहियो ई कोन्हे। त उन हवाले सां चंदाणी फैमिलियुनि सां हुई असांजो तमामु घणो रहियो। साजनदास चंदाणी, हिकिड़ी अॼुकल्ह हिकिड़ी मुसीबत इहा आहे, यकीन कयो त जेके चङा भला पुराणा माण्हू पुराणियूं शयूं विसारे छॾींदा आहिनि। हाणे हींअर साजनदास चंदाणी जे किताब जी महूरत हुजे, मिठी में तकरीब हुई, मूंखे त कोन चयो वियो, कोन हुई दावत। ऐं उहो किताब जेको छपियो उन में बि उहो कोन चयो वियो त लिखो। हाणे साजनदास चंदाणी जी जेका हिस्ट्री शायदि असां वटि हुजे, मुंहिंजे ब्रदर डॉक्टर अशोक वटि जेका हुजे,
जेको शायदि ई कंहिं वटि हुजे जेको उन किताब में आई हुजे। हाणे उहो उन जी उहा धीउ जेका साजन दास जी वॾी, असां वटि बि धर्म भेणूं बि कयल हूंदियूं आहिनि, त उन हिसाब सां उहा साजन दास जी धीउ मुंहिंजी वॾी सरवासी भेण डॉक्टर विद्या डॉक्टर प्रधान जेको अदीब उनजी घरवारी, उनजी उहा भेण कयल हुई, गॾु क्लास फेलो हूंदियूं हुयूं, सॼो ॾींहुं असांजे घर में गॾु गुज़रंदो हुयो। हुनजी जॾहिं डेथ थी त उन साजन दास चंदाणी जे नियाणे वेरसी मल माना रत जी बोतल ॾिनी, उहा अलॻि ॻाल्हि आहे, उन वीचारे जी ज़िंदगी न बची सघी। त मक़सदु चवण जो त असांजे चंदाणी फैमिली सां हिकिड़ो जज़्बाती हिकिड़ो ज़ाती तमामु घणी विझड़ाई पढ़ाई ऐं तमामु घणो ई मोहबत जा रिश्ता रहिया। ऐं मुंहिंजो सरवाजी भाउ असांखे चई वियो आहे, उनजी हिदायत आहे त भई पोयां जेके बि तव्हां पंहिंजा पुराणा वाक़ुफ़कार आहिनि अदीब दोस्त, उन्हनि जे ज़ाती कार्य खे कॾहिं बि न विसारजो, हर क़दम ते पहुचण जो। हींअर बि आउं हिकिड़े दावत ते वञिणो हुअसि त मूं साईं जा फ़ोन कई, मुंहिंजो साईं तव्हांजी तकरीब हुजे ऐं तव्हां मूंखे फ़ोन करे घुरायो। हीअ त मुंहिंजे सम्झो त सॾु साॻियो आहे। ऐं त ॿियनि दोस्तनि खे बि चवां त साईं हेमंत जी तकरीब में शरीक थियो, तव्हांखे फ़ोन करण जी ज़रूरत कोन्हे, ऐं 15-20 मिंटनि में अचां पियो, किथे वञिणो बि आहियां, पर पहिरीं तव्हांजी ज़रूरी आहे वठनि करे वेंदुसि। साईं जूं लिखणियूं, साईं जो अदब, ऐं अॼुकल्ह सोशल मीडिया ते बि साईं तमामु बहितरीनु लिखंदो आहे, ऐं उहो पढ़ंदा रहंदा आहियूं। ऐं ख़ासि करे मिटी जे हवाले सां, थर जे हवाले सां तमामु घणो कुझु साईं जा 2 किताब अची चुका आहिनि। ऐं मुंहिंजी दुआऊं आहिनि हिकिड़े शागिर्द जी हैसियत सां, हिकिड़े घर भाती जी हैसियत सां, हिकिड़े नंढड़े भाउ जी हैसियत सां, त साईं जी कलम खे कॾहिं कट न लॻे। इहो इल्म ऐं अदब जो सफ़र जारी रहे, इहे मोहबती बेड़ा थींदा रहनि, ऐं हीअ बज़ में रूह रिहाण पंहिंजो रिहाणियूं कंदी रहे। असांखां जेको आया आसपनिया में बारो चाप भोर में बसी पर फूल जी नसी मेण ठरिया में उदर विसजाम सुखन शाप भुखी। जनाब सदर साहब अते स्टेज ते वेठल दोस्तों, ऐं अॼोकी महफ़िल जो मोहर मुंहिंजो प्यारो दोस्त हेमंत दास चंदाणी साहब। ॾाढो ख़ुशि थियो आहियां। राति मूंखे ॿुधाईं त आउं पंध में आहियां, मुंहिंजी तबियत सफ़ा मुकमिल तौरु सेटल आहे, पर मां जो हाज़िरी ज़रूरु भरंदी ऐं शुक्र अल्लाह जो पची आहे। ऐं हाज़िरी में शरीक थियासीं दोस्तनि सां गॾु। साईं चंदाणी साहब ऐं असांजो अॼुकल्ह जो वास्तो आहे, तक़रीबन 75 जो तालुक़ु आहे। असां ॿई जेके हाणे अहमद खान में कोस्तान में ॿई जूनियर स्कूल टीचर हुआसीं। पोइ साईं जे अचण खां पोइ तक़रीबन मुंहिंजी बदिली थी वई ॻोठ ॾे, ऐं साईं उते ई हुयो, पर राब्तो जेको हुनजो असांजो ॾाढो मुकमिल रहियो पछाड़ी ताईं। ऐं साईं मुंहिंजे ॻोठ ॾे बि आयो, ऐं मूं बि साईं सां वाइदो कयो त मां ज़रूरु ईंदुसि। ऐं उहो मुंहिंजो हली 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 हाणे पूरो थियो आहे, तक़रीबन 5-6 महीना थिया आहिनि जो साईं जे खसाने ते वञी हुते हाज़िरी भरे आयुसि। ऐं दिल्लीअ में रुहानी सुकून मिलियो मूंखे, दोस्तनि सां मिली करे पंहिंजे वाइदे जी पूरी करण जे लाइ। साईं तमामु को प्यारो माण्हू आहे, हाणे सभी दोस्तनि ॻाल्हायो आहे। ऐं तमामु सुठो अदीब, सुठो शाइर, मूंखे वॾी ॻाल्हि त सुठो उस्ताद बि आहे, तमामु प्यारो माण्हू आहे। ऐं हिनखे जेतिरी भेटा ॾिजे त उहो तमामु न जे बराबरि थींदो, अटे में लूण बराबरि थींदो। अलाह साईं खे ख़ुशि रखे, आबाद हुजे सदाईं, ऐं अहिड़ियूं बहारूं सदाईं अॻिते बि माणे, ऐं ख़ुशि हुजे, आबाद हुजे। महिरबानी। कई चंड चौतरफ़ चांडराण आहे, इहो तुंहिंजी आमद जो उञाण आहे। कई चंड चौतरफ़ चांडराण आहे, इहो तुंहिंजी आमद जो उञाण आहे। सजण ॾे सारो वयो वासजी आ, सिगो अतिथि सारनि में सुहाण आई। मेंबर आहिनि या उहिदेदार पारां असांजो सीनियर कहाणीकार मोहतरम सलीम चढ़ा साहब ॿुधाए। अॼु ख़ुशी जी ॻाल्हि आहे त हेमंत दास चंदाणी सां रिहाण रचाई वई आहे। बज़ में रूह रिहाण पारां ताज़ो संदसि सालगिरह जो ॾींहुं गुज़री चुको आहे, त उन सां गॾोगॾु खेसि सालगिरह जो केक बि कटियो ऐं खेसि मुबारकूं बि ॾिनियूं वयूं ऐं खेसि तोहफ़ा बि ॾिना विया। हेमंत दास चंदाणी साहिबु हिकु उस्ताद जी हैसियत में पंहिंजो मिसाली किरदारु अदा कयो, थर में मिठी में जिथे जिथे पोस्टेड रहियो, ऐं उन सां गॾोगॾु
हू थर जी सकाफ़त, थर जी ॿोली ऐं सिंधी ॿोली ऐं सिंध जी सकाफ़त खे उजागर करण में हमेशह अॻिभर रहियो। पाण हिकु बहितरीनु शाइर आहिनि ऐं जीअं रिटायर थिया त अक्सर हू हैदराबाद अचणु लॻा। हैदराबाद में बज़्म रूरियाण में ऐं ॿियनि अदबी प्रोग्रामनि में संदन अचणु थियो ऐं पाण हमेशह पंहिंजी शाइरी ॿुधाईंदा आहिनि ऐं संदन शाइरी सच पुछो त मूंखे पसंदि आहे, छो त इंतिहाई पुख़्ता बेत जेके आहिनि उहे हिते अची ॿुधाईंदा आहिनि बज़्म रूरियाण में। खेनि संदसि सालगिरह जे हवाले सां बि मुबारकबाद आहे त बज़्म रूरियाण जे हिन रिहाण जी बि मुबारकबाद आहे त अहिड़े मौक़े ते आउं सम्झां थो त इहे शख़्सियतूं आहिनि जिन पंहिंजा बहितरीनु शागिर्द बि पैदा कया ऐं समाजी कमनि कारनि में बि पंहिंजो पाण खे अॻिवरो रखियो ऐं इंशाअल्लाह इहा ई वॾो सबबु आहे जो पाण हिन उमिरि में बि सेहतमंद बि आहिनि, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, उन सां गॾोगॾु एक्टिव बि आहिनि। यानी अदब जी हर शाख हर मुहाज़ ते हिन पंहिंजो किरदारु अदा कयो आहे ऐं समाजी किरदारु अदा कयो आहे। संदन औलाद हिते रहे थो, इन करे अक्सर हिते संदसि अचणु वञणु थिए थो ऐं असांखे इंतिहाई ख़ुशी थी आहे ऐं इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं त हुन पंहिंजी ज़िंदगी जा केतिरा ई ख़ूबसूरत लम्हा असांखे बि ॾिना आहिनि ऐं पाण जॾहिं रायचंद राठौड़ जी वरसी मल्हायो त असां बज़्म रूरियाण जे साथियुनि खे हितां वॾी वैन कराए ॾिनऊं। असां उते पहुतासीं, उते सभिनी साईं रायचंद राठौड़ ते ॻाल्हायो। उन खां पोइ साईं जेका असांजे मान में बल्कि सभिनी जे मान में जेका दावत कई उन मां संदन सखावत ऐं संदन महिमान नवाज़ी ऐं मेज़बानी जी ख़बर पवे थी। पाण उन खां पोइ बि असांखे अक्सर चवंदा रहंदा आहिनि तव्हां मिठी अचो ऐं मुंहिंजा महिमान अची थियो। ख़ैर जॾहिं ज़िंदगी मौक़ो ॾिनो त असीं ज़रूरु वेंदासीं। बहरहाल थर जी असांजे लाइ हिकु वॾी सौगात आहे। असां खेसि कुर्ब ऐं मुहबत जो सलाम पेश कयूं था। महिरबानी साईं। साथी शायर मतलब मुश्ताक कासमानी साहब केडार खां आया ऐं सिंधियत में सिंध सां वापसि था हबीबन हेकार मजा मायर असर कयो सो सब जमार तोरण हुओ ई थियो। बज़्म में रूरियाण हाल में मुझे मौसल साईं मोहम्मदी माण्हू हेमंतदास चंदाणी साहब सां ही सालगिरह जी जिन बि दोस्तनि तकरीब सजाई आहे या जेके दोस्त हिन तकरीब में शरीक थिया आहिनि उन्हनि सभिनी खे मणे मुबारक ऐं जीअं सिंध हक़ मौजूद अस्सलाम वालेकुम नमस्ते बल्कि दुनिया जा सब सलाम पेश खिदमत आहिनि। साईं हेमंतदास ते छा ॻाल्हाइजे। साईं इंतिहाई तइलीम जे हवाले सां मोतबर ऐं मुअज़्ज़िज़, उन खां सवाइ साईं जो जेको वॾो गुण आहे उहो सभिनी ॻाल्हियो आहे त महिमान नवाज़ इंतिहाई घणा ऐं शफ़ीक़ इंसान आहिनि। असीं साईं जी वॾी जमात लाइ घणी दुआगो आहियूं ऐं मूंखे हीउ अॼु जेको मौक़ो मिलियो सो मूंखे इहा ख़बर न हुई त साईं जी का सालगिरह आहे। बाक़ी साईं जी पोस्ट पढ़ी त उनमें साईं सां रिहाण आहे। पोइ जॾहिं साईं खे सुबुह जो फ़ोन कयो त साईं चयो त मुंहिंजी अॼु सालगिरह आहे, केक कटिबो। पोइ मुंहिंजो मौलवी माण्हू ऐं केक ते न वञे मञा इहो त केक सां नाइंसाफ़ी थींदी। मथे ई साईं ॾिठो त थोरो दिलि में ही धड़ धड़ थी मुंहिंजो आऊं त मौलवी आया आऊं मिलण जुलण वारो माण्हू हीउ अलाए कहिड़ो मौलवी वेठो आहे बताऊं हुजे न एटम वारो धमाको असांजो पाण में काटू वाधू जो कंठ लॻी वञे। पर जॾहिं ॻायई साईं तॾहिं ख़बर पई त साईं बि मूं वांगुरु आहे को कमु धमाको कोन्हे।
सो साईं तीर्थ यात्रा ते विया ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां मौक़े जी मुनासिबत सां त उतां धागो वठी आया दरगाह तां शायदि दाता गजबख्श साईं कहिड़ी दरगाह तां हा ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह ॾे त उहो धागो ॿधायो साईं खां वरी उहो फोटू रखियो त जेके धमाके वारा मूवी जेके आहिनि उहे मुंहिंजे पोयां लॻी विया त बाबा हिकिड़ो वेपार हिंदू मुस्लमान ॾाढ़ी एॾी वॾी रखी पई आहे ऐं वेपार खां पियो धागो ॿधाई मुंहिंजो यार वेपार जी बि दिलि त ॾिसो ख्वाजा जी दरगाह ते वियो आहे मूं लाइ धागो वठी आयो आहे इंडिया मां ऐं न ॿधा मुंहिंजा इहो त नाइट सां पी आहे सो चवण जो मक़सदु त हीउ मोहबती माण्हू आहे ऐं अल्लाह करे इहे रिहाणूं इहे मोहबतूं सदाई कायम दाइम हुजनि अवां सभिनी जी वॾी महिरबानी तारीख़ में हिकिड़ो ई थक होणी सभिनी खे ॾाढो यादगार किताब छपायो साईं अशोक साहब माना साईं हेमंत चंदाणी ऐं अशोक साहब ॻाल्हि साॻी हेमंत चंदाणी साहब अकेलो हूंदो आहे त असां चवंदा आहियूं अॼु अधूरो ई अॼु अशोक साहब तव्हां न आहे सो डॉक्टर अशोक साहब खे गुज़ारिश कंदासीं त अची ॻाल्हाइनि कुझु यादगिरी ॿुधाए मोहबती महफ़िल जे हवाले सां ऐं मोहतरम इदरीस चतुई साहब ऐं पाण हैरान थी वियो साईं जी महफ़िल में साईं मोहतरम हेमंत चंदानी हिकु मञियल तइलीमी माहिर क़ाबिल मुंतज़म मुनफ़रद शाइर सुञाण लेखक ऐं हक़ीक़त पसंद समाज सुधारक संदसि अदबी कावशनि खे मंचता ॾींदे बज़म रू रियाण जे फोरम पारां महबती महफ़िल मचाइण लाइ सेक्रेटरी जनरल बज़म रू रियाण वाहिद कांदड़ो ऐं संद साथियुनि खे जसु साईं हेमंत चंदाणी जो तहलीक थरपारकर जे मिठी शहर सां आहे जेको ख़ितो क़दीम ज़माने खां वठी समाजी मतभेद अदम मसावत अणबराबरी ऊच नीच ऐं नफ़रत जे वर चढ़ियल रहियो इन ई इंसानी तौहीन ऐं ज़ुल्म जे दास्ताननि जूं पाड़ूं क़दीम सिंधुवादी जे शानदार तहज़ीब जे ज़वाल सां ॻंढियल आहिनि सिंधु माथरी तहज़ीब जा बानी आर्यन सां मुसलसल 500 सालनि खां बि वधीक हलंदड़ जदोजहद ऐं महज़ आराई खां पोइ नेठि शिकस्त खाई आहे ऐं खेनि हिंदू समाज जे चौथे वरण में शुमार करे ग़ुलामी जी बंद गली में धिकियो वियो जंहिंजो तसलसल अञा ताईं जारी ऐं सारी आहे तोणे जो वक़्त जे हिसाब सां ज़ुल्म ऐं नफ़रतनि जा मयार ऐं तरीक़ा बदिलजी विया आहिनि पर इंसानियत जी तौहीन ऐं तज़लील कंहिं न कंहिं शिकल में अॼु बि क़ाइमु आहे जंहिंजो अवतार साईं हेमनदास जी शाइरी में पसी सघे अवतार साधु संत वटि न आहे अपमान रखी ऊच नीच जो भेद सो आहे शैतान कबीर रोहिल रविदास पैदा कया भगवान बराबर सभु इंसान नफ़रत सारे नृत्य साईं हेमनदास चंदानी जी ज़िंदगी सुरत साइण खां वठी शागिर्दी जे ज़माने तइलीम जे शोबे में नौकरी ऐं रिटायरमेंट खां पोइ अॼु सूधो समाजी अणबराबरी ऐं मज़हबी आज़ादारी जे ख़िलाफ़ु जहिड़ी गुज़री आहे जंहिंजी झलक संस मुनफ़रद शाइरी जे किताबनि हमर जे हुंगार ऐं अमर बोल अंदर मां निमाया खुली कजे का बात सदियनि जे सूरनि जी मज़ाहिमत सां मात ॾिजे ॾुखो ई घड़ी डाहे जे ते निज़ाम खे जो आॾो थिए आण आदर्शी इंसान आहे इश्तराकियत सां रखिजे भरम बराबरी जो न अहिड़ो मान जीअ जे तिनी साण पिर्त जिनी पोरे सां साईं पंहिंजे शाइरी में थर जे रोमानवी हसनाकियनि जो ज़िक्र करे थो संस शाइरी थर जे भिटनि बड़नि बस्तियुनि बाइणनि सीमनि ऐं सेड़नि रीतनि ऐं रस्मनि जी मकमल अक्कासी करे थी धरती बरसो बादला थर ते बरसो बादला ॾेहां लहे डुकार पलटियो डहा डाबियूं तलियूं कयो तार बायूं भरीन बेगड़ा मझां छिलक चौधार वधी थिए वलार चांगा चरीन चाह मां त ॿिए हंधि वरी समाजी अत्याचार ऐं हथ चोकियल मज़हबी फ़िलसफ़े ऐं बेबुनियाद रवायतनि खे बि वाइखो करे थो मेरो मनु समर्ती इंसानियत ते वार लिखंदड़ लोभी लालची मथे इन फिटकार
लानाए तो लोभी ते ता क़यामत दार पसे सुख पोरियत सां सारो ई संसार आ दोस्त खुदा सां हिन कयो अत्याचार कहिड़ी हिन ते मयार पाप हिन जे पले। साईं जी शाइरी में रोमांस ऐं इश्क सां गॾु प्यार ऐं मोहबत जा अंसार बि निमाया आहिनि। इश्क त अहिड़ो अणझल न मञे कंहिंजो फरमान, अखि मंझि उदासी मोह पियो मुड़के, लाल लबनि ते लाली तुंहिंजे मुर्क मुख ते भिरी मिले थी, का कली ॼण ॿीहर खिले थी। हिन दिसंबर महीने में साईं हेमनदास चंदानी जो लिखियल सफ़रनामो राजस्थान गुजरात यात्रा पब्लिश थी वेंदो। उनजी मुहूर्ती तक़रीब बि वज़म रू रियाण जे प्लेटफार्म तां करण जी तजवीज़ ॾिजे। हिन मोहबती महफ़िल जे मौक़े ते मिठी जैन मोर माण्हू जी कामिल सिहत ऐं डिघी जमार लाइ दुआ घुरंदे उमेद था करियूं त हू हमेशह वांगुरु जुरत हिम्मत ऐं हौसले सां समाज खे मज़हबी ग़ुलामी ऐं अंधविश्वास जे ख़िलाफ़ शुरू कयल जदोजहद लाइ जाखिड़ी रहंदा। जो आहे नज़ीर सुबरो जो किताब जंहिंजो नालो आहे अख उल्टी धार। अख उल्टी धार शाह साहब जे कलाम जो हिकिड़ो हिसो आहे। सॼो कलाम कुझु हिन रीति आहे। अख उल्टी धार रोंग उबतो आमना लावारो लोक वहे तू ऊचो वारो धार मझां ऊच निहार पुर पुठी रोकनी। हाण पाण जेकॾहिं हिन बेत जी तशरीह कंदासीं त मतिलबु निकिरंदो ॿिया माण्हू लकीर जा फ़क़ीर आहिनि, कंहिं करे तूं उन्हनि में जहिड़ो न थी। ॻाल्हि साफ़ आहे। ॻाल्हि सिर्फ़ु एतिरी आहे। हाणे अचूं था वरी नज़ीर सुमरे साहिब जे किताब जे तरफ़। ही साहिब चवे थो, ही साहिब फरमाए थो त ईअं न, अखि उल्टी जो मतिलबु अखि उल्टी यानी क्यारी जे तरफ़। हाणे हिन हमरा खे केरु चवे त बाबा शाह साहिब ही बि त चयो हो त खूह समियूं बन सुंदरियूं या अचनि ऊचे ॾाट। मुंहिंजो फर्ज़ थो बणिजे त खणी कुहाड़ी जेका बि सुंदरी ज़ात वारी या नाले वारी माई इज़त वारी इज़त सां कद मथे खणी हले, कंहिंजो कद मथे धार करे सघे। छो जो शाह साहिब चयो हो खूह समियूं बन सुंदरियूं। तव्हां लकीर जा फ़क़ीर ॾिठा माण्हू ॾिठा हूंदा, बेअकुल माण्हू बि ॾिठा हूंदा। शायदि तव्हां परमत जा माण्हू न ॾिठा हुजनि। जे ॾिठा हुजनि त तव्हांखे यादि न हुजनि। तंहिं करे तव्हां हिन किताब जो टाइटल ॾिसी सम्झी वञो त अञा जवान दुनिया में पिया आहिनि। सुमरो साहिब हिन किताब जे सुफ़े नंबर 47 ते सुहिणी जे लाइ चवे थो त सुहिणी लतीफ़ साईं जे सलाह ते अमल कंदे हिन ॾांहुं वाझाए थी त हू यानी दम ज़ाल मुड़ुस वारा लाॻापा पूरा करे त जीअं खेसि गहरी निंड थी वञे त उन जे भांकुर मां निकिरी निजस वञा पाकाई लाइ निहार वटि वञे। किताब भाङो चोथों। हिन मज़मून जो नालो हिन बड़ा रखियो आहे लतीफ़ साईं जी शाइरी में रूहानी राज़। वरी साॻिए मज़मून में सुफ़े नंबर 52 ते सुमरो साहिब लिखे थो त मां पंहिंजो सभु कुझु सुहिणी जे भिनल ऐं फैल छाती खां क़ुर्बान कया। हाणे तव्हां करियो फ़ैसिलो त हमरा लोटले नाम जो हक़दार आहे या न। उर्दू जे कंहिं बुज़ुर्ग शाइर चयो आहे तो कीड़ा जो पल रहा है गोबर के तह के नीचे, उसके नजर में उसी का असो समा यही है। सुमरे साहिब खे ॿाहिरनि वारी सलाह थो ॾियां त यार अॼुकल्ह छोरियूं आहिनि हरामियूं, ॿियो त झुकियूं पिठूं पाइनि वॾियूं खुरी वारियूं। तंहिं करे क़यामत वारे ॾींहुं थोरो सुहिणी खां छुटो आहे। हू निहार जे गोॾे ते मथो रखी सुकी हूंदी ऐं निहार सां कचहरी में बहू हूंदी
ऐं उन वक़्तु विहार खे सम्झ मेहन जो ख़्यालु आयो हूंदो, दिली दिलि में चवंदो हूंदो, मोटूं कथियूं कायूं कुंडूं चालूं माटियूं बिलियूं ॾबियूं। वरी सुहिणी खां पुछंदो, हा पोइ छा पिए थियो? हा तो छा पिए चयो? सुहिणी चवंदी, हिकिड़े ॾींहुं बाबे जे दुकान ते गिराकनि जे रश हुई। बाबे मूंखे चयो, सुहिणी धीअ, हे ॿ टे घड़ा धाव खां रहिजी विया आहिनि, शाम जो निहाई खे बाहि बि ॾियणी आहे, तंहिं करे तूं हिन घड़नि खे धाव लॻाए वठ। मूं धाव लॻाइण लाइ रंग मिलाए घड़ो छिके पाण खे वेझो कयो। एतिरे में तोखे ॾिठुमि ऐं तुंहिंजा नौकर घड़नि खे ॾिसी रहिया हुआ। सो मूं सुभा साहिब तोखे सलाह पई ॾिनी त तूं मतां ॾिसी त हाण विहार जो सॼो ध्यानु मेहंदा आहे। सुहिणी मिठड़ियूं मिठड़ियूं ॻाल्हियूं पई करे, तंहिं करे वञी वेठो वञी कन ॾेई ॿुधी वठां त हूअ छा पई चए। सुहिणी भाए त हूअ घड़ो पई रंगे ऐं उन वक़्तु सुहिणी जो रंग सां भरियल हथ बजाए घड़े जे तुंहिंजे मुंहं ते हणी तुंहिंजो मुंहुं ॻाढ़ो करे छॾे। पोइ जे तूं चईं त हे सुहिणी, तो ही छा कयो? आऊं त तुंहिंजे भरियल छाती तां कुर्बान थींदोसि, पर पोइ सुहिणी तोखे ही जवाबु ॾींदी त ऐं नज़ीर साहिब, आऊं सदाई विहार जे ख़्यालनि में गुम हूंदी हुअसि। एतिरे ताईं जो मूं पंहिंजे सिर जो बि सांदो कोन कयो जो ॿुधी हुयसि, पर तूं उहो ॿुधाए त तो पंहिंजी वालदा मुअज़्ज़मा जे छाती तां कुर्बान छो न थिए, जंहिंमां तो उनजो खीर पीतो। पोइ तो वटि कहिड़ो जवाबु हूंदो? जो त सुहिणी पंहिंजे सॼी हयाती पंहिंजे सड़ई मुड़ुस दम जे इज़त जो ख़्यालु न कयो, छा तुंहिंजो ख़्यालु कहिड़ो कंदी? उन खां अॻु में जो जेको जवाबु तोखे ॾींदा उहो बि तोखे यादि हूंदो। ॿियो सुहिणी जो ठाहियल रंग वरी अहिड़ो त पको जो 5000 साल गुज़रण जे बावजूदि बि अञा ताईं मुंहं जे गड़े मां मिलियल ठिकनि खे अहिड़े जो अहिड़ो जहिड़ो कंहिं हींअर लॻायो हुजे, सो तुंहिंजे मुंहं तां ॾुकी न रहंदो। तंहिं करे मुंहिंजी सलाह मनी त सुहिणी जी बचर झटि ॿियो को धंधो करे पंहिंजे हयाती जा ॾींहं सुठी गुज़ार। तो मूं पे चयो त मुंहिंजे अॻियां शाह साईं जो रिसालो आहे। मूं ॾिठो त शाह साईं सुहिणी जे लाइ छा थी वियो। साहिब मुंहिंजो सिकरी ॾम ॾिठे, ओ ही ॾिसी आउं हैरान थी वियुसि। नज़ीर साहिब त उहो बि ॿुधायो त सुहिणी खे लतीफ़ साईं सलाह ॾिनी हुई त ईअं कमु थी न सुम्हंदो जेसीं ताईं तूं हिनखे लॉलीपॉप न ॾींदीअ। वाह रे साईं वाह! सुहिणी खे हूअ सलाह ऐं असांखे हीअं चवई त सुहिणी जे रुॻो अखि खणी मौक़े कान्हे ऐं शाइर बि आहिनि, विकल कहाणीकार बि आहिनि, मिसालनि में एडिटर रहिया आहिनि, हुन में रहिया आहिनि। साईं इदरीस गदुई साहिब खे गुज़ारिश कंदुसि साईं हेमदास खे सालगिरह आहे, साईं खे मुबारकबाद हुजे। साईं जी ॿी सालगिरह हुई मुंहिंजे ख़्याल में रिहाणा, साईं खे तमामु घणी मुबारकबाद हुजे। अॼोको ॾींहुं हू बि सिंध जे लाइ तमामु घणो मुक़दस ॾींहुं आहे। इहो सिंध जी हिकिड़ी अज़ीम हस्ती ऐं सिंध जे लाइ सॼी उमिरि पाण पतो ॾींदड़ काज़ी फैज़ मोहम्मद साहिब जे सालगिरह जो ॾींहुं आहे। काज़ी फैज़ मोहम्मद उन्हनि शख़्सियतुनि मंझां हुयो जिन सिंध जे लाइ ऐं इंसानियत जे लाइ तमामु घणी क़ुर्बानी ॾिनियूं, किताब लिखिया, जिदोजहद कई ऐं कामिल हैदर बजतुई सां, ग़ुलाम मोहम्मद लिवारी सां ऐं सिंध जा केतिरा मौलवी अब्दुल्ला रब्बानी, साईं ग़ुलाम मोहम्मद बाम, साईं रोचीराम साहिब, तमामु घणनि शख़्सियतुनि सां सिंध में तमामु वॾो कमु कयो। अॼु उन शख़्सियत खे सलाम पेश कंदा साईं खां गॾु साईं। साईं हेमदास जे शाइरी किताब जे मौक़े ते बि असां गॾु हुआसीं ऐं साईं जे किताब जी जॾहिं पधिराई थी त उन मौक़े ते सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में
बबू साईं खे गुज़ारिश कई ऐं साईं जी शाइरी पढ़ी ऐं शाइरी में साईं जी जेको ॿोली जो इस्तेमालु आहे उहो पढ़ी त तमामु घणी ख़ुशी थी त साईं उस्तादु आहे ऐं उस्ताद सिंध जा जेके आहिनि जेके हक़ीक़ी उस्ताद आहिनि उहे इल्म सां ॿोली सां तइलीम सां उनजी ॼाण सां भरपूर हूंदा आहिनि ऐं साईं पंहिंजे इलाइक़े जी न रुॻो सिंधी ॿोली ते ॼाण रखे थो पर उन सां गॾु गॾु उन किताब मां मालूम थियो त उते इलाइक़े जूं ॿियूं जेके ॿोलियूं आहिनि लाटकी आहे मारवाड़ी आहे उहे सभु असांजूं ॿोलियूं आहिनि असांजे धरती जूं ॿोलियूं आहिनि उन्हनि ते बि साईं तमामु सुठी ॼाण रखे थो त मूं साईं खे तॾहिं चयो मुंहिंजो साईं तव्हांजी एॾी ॿोली ॼाण आहे इहो खज़ानो खणी हलिया वेंदा त मुंहिंजे ख़्याल में सिंध जे माण्हुनि खे घटि में घटि घाटकी ते ऐं सिंधी ते को कमु करे ॾियो ऐं का लुग़त का लुग़त या को बि ॿियो तहक़ीक़ी कमु जेको आहे साईं वटि तमामु घणो आहे साईं जो तालुक़ु असांजे इलाइक़े जे साईं राशिद मोराई सां तमामु घणो रहियो आहे हेमूसम मोराणी साईं हेमनदास इहे साईं राशिद जा तमामु घणा पिया असां जॾहिं शागिर्द हुआसीं मेराण कॉलेज मोरो में त साईं राशिद त असांजो मौसल हो उन वटि वेंदा हुआसीं कचहरियूं कंदा हुआसीं त थर जे जिन इलाइक़े जे माण्हुनि जो ज़िक्र थींदो हो उनमें साईं हेमनदास ऐं शंभू हमीराणी तमामु घणा निमाया हूंदा हुआ इन्हनि जा ख़त बि साईं ॾे ईंदा हुआ साईं कॾहिं कॾहिं पढ़ी ॿुधाईंदो उहे ख़त पियल आहिनि साईं वारनि वटि त साईं जो इल्मु अदब सां तमामु घणो बुनियादी वास्तो आहे शाइरी में त साईं पंहिंजो कंट्रीब्यूशन कयो आहे ॿियो मरहलो साईं जो इहो थियो त साईं वरी सफ़र बि कयो उन सफ़रनामो मूंखे पढ़ण जो जेको ड्राफ्ट अञा छपियो न आहे उनजो मूंखे मौक़ो मिलियो सो मूं साईं चए थो ॿ लफ़्ज़ मूं चयो साईं सफ़रनामो जा लिखियो हुजे उहो वधीक इंसाफ़ करे सघंदो असां मथां ना इंसाफ़ी करे वञूं छाकाणि त सफ़र जिन लिखिया आहिनि सफ़रनामा त उन्हनि खां पर मूं पढ़ियो साईं जो साईं खे पढ़ी त उन में बि साईं जेको आहे तमामु वॾी मुशाहिदे जी साईं में सघ आहे साईं हितां जेको निकितो आहे ऐं उते जा जेके सिंध सां लाॻापियल इलाइक़ा आहिनि सिंधू तहज़ीब सां ज़ाहिर सिंधू तहज़ीब जो इहो सॼो इंडस वैली जो जेको आहे उते बि साइट्स आहिनि जिन इलाइक़नि में साईं जो साईं जा जिते रिश्तेदार आहिनि मिट माइट आहिनि त उन उतां जे कल्चर उतां जी ॿोली उतां जे जेको आहे रणी करणी उन्हनि सभिनी जो उन सफ़रनामे में साईं तफ़सीली ज़िक्र कयो आहे सफ़रनामो साईं जो ईंदो उन ते वधीक वरी कोई ॻाल्हाइबो साईं जी शख़्सियत जेका आहे साईं तमामु थर जे इलाइक़े में तमामु सॼो भरियो पियो आहे रायचंद हरिजन खां वठी साईं हेमनदास ताईं तमामु सुठा थर सिंध खे तइलीमदान आलिम ऐं अदीब स्कॉलर ॾिना आहिनि ऐं साईं हिते अचण खां पोइ बि थर सां पंहिंजो रिश्तो नातो उनजो गंढियल आहे साईं बलीराम वल्लभ साहिबु उन इलाइक़े जा हुआ ख़ासि उनजी जेको आहे प्रोग्राम उनजे सिलसिले में मीटिंग में थियो साईं वारनि करायो ॼण गॾिजी त मुंहिंजे ख़्याल में हीअ थर जे साईं ॻाल्हि कई अशोक साहब त मज़हबी या धर्म सिंध उहा सरज़मीन आहे जंहिंमें सभिनी मज़हबनि जो अमाजगाह आहे ऐं सिंध जी जेका रवादारी आहे सिंध जी जेको अमून आहे सिंध जो जेको सेक्युलर सोच आहे उहा सिंध जी असली सुञाणप आहे सिंध जो असली रोशन चहिरो सिंध जो इहो आहे ऐं साईं वारनि उन्हनि आलमानी स्कॉलर अदीबनि में साईं रहियो आहे जिन उन चहिरे खे हर नमूने सां बरक़रार रखियो आहे सूबे ज्ञान चंदाणी खां वठी हेमनदास ताईं इहे सभु असांजे धरती जो हिसो आहिनि इहे सभु असां पाण आहियूं सभु गॾु आहियूं ऐं सिंध जो जेको आहे अमृत वरसो आहिनि साईं खे वरी मुबारकबाद मां तमामु सिंधी महफ़िल में ईंदो त हमी सिंधी चवंदो त बज़ में रहण जे करे हिंदुस्तान नथो वञी सघां उते ऐं साईं जो सफ़र करे आया आहियूं त घुमण फिरण सां इंसान जो ज़हन तेज़ थींदो आहे ऐं नफ़रतूं ख़तमु थींदियूं आहिनि म्यूज़ियम हुजनि ऐं घुमण फिरण जा जॻहियूं हुजनि त इंसान में मुहबत वधंदी आहे बाक़ी हिकु जॻह ते वेंदा त नफ़रतूं थींदियूं फलाणो ईअं थियो फलाणो ईअं फलाणो पहले नफ़रतूं बहितर वधंदियूं आहिनि साईं वाक़ई हिकिड़ी वॾी शख़्सियत आहे ऐं साईं जी ॿुधाए हिकिड़ो साईं हज़रत मोहम्मद ज़मान तालिब साईं जो हिकिड़ो शेर आहे जेको दुआ में शामिल थींदो आहे पढ़ंदुसि त मुंहिंजो वार वार तो हर हर दुआ करे मुंहिंजो वार वार तो हर हर दुआ करे कोसो न लॻे सॼण खे वाह ख़ुदा करे इहो हज़रत मोहम्मद ज़मान तालिब महाराज जो शेर आहे ऐं साईं वाक़ई अदबी कमु कयो साईं अमीर सिंधी जी महफ़िल में ॾिसंदो 2005 में ऐं हिते आयो आहे साईं सां बुज़ुर्ग आहे ऐं क़ाबिल एहतराम आहे साईं वाहिद कांदोर साहब ऐं ॿियनि सभिनी मौज़िन जी महिरबानी जंहिं बाबा साईं जे मान में ही मोहबती महफ़िल रचाई आहे ऐं जनमॾिन जे हवाले सां मोहबतनि जी भेटा पेश कई आहे हाणे सभिनी जी बाबा जी शख़्सियत ते तव्हां ॻाल्हायो ऐं बीइंग ए सन इहो चवंदुसि त जीअं त हर माण्हू जे लाइ हिकिड़ो आइडियल पर्सनालिटी हूंदी आहे ईअं बाबा साईं मुंहिंजे लाइ हिकु आइडियल पर्सनालिटी आहिनि
ॿियो ईअं त जीअं त के माण्हू जेके आहिनि पंहिंजे पेशे सां इंतहाई जेके आहिनि उहे कमिटेड हूंदा आहिनि ऐं बाबा जी बेसिकली हिकु अज़ीम उस्ताद आहिनि। सो हुन जी पर्सनालिटी में मूं जेको ॾिठो आहे उहो न सिर्फ़ु पंहिंजे उस्तादी पेशे सां कमिटेड रहिया पर हिकु घणरुखी शख़्सियत जा मालिक आहिनि। जॾहिं उन्हनि पंहिंजे उस्तादी वारे दौर में जॾहिं पढ़ायो त हद दर्जे जी कमिटमेंट रही ऐं केतिरा ई आहिनि शागिर्द जेके आहिनि उहे पैदा कया ऐं उन्हीअ दौरान कमिटमेंट इहा हुई त जेकॾहिं को अचे थो महिमान या असां जेकॾहिं आहियूं फर्ज़ंद आहियूं त उन्हनि खे पढ़ाइण या ॿिया जेके शागिर्द आहिनि सभु बराबरि हुया। ऐं हुन खां पोइ जेके ट्यूबवेल्स जी आहिनि जेकॾहिं सोशल रहिया उहे बि इंतहाई जी जेके सिर्फ़ु पेशे सां ईंदा आहिनि त उहे ऐं जेकॾहिं पॉलिटिकली कंहिंसां रहिया उहा हद दर्जे जी कमिटमेंट रही। ऐं जीअं त को बि माण्हू जेको कामयाबु माण्हू उहो आहे जेको कंहिं बि फील्ड में जेका आहे इंतहाई कमिटेड रहे। सो असीं बि इन्ही खे फॉलो कंदे जेका बि पंहिंजी फील्ड आहे या जेको बि कमु आहे हुन में कमिटमेंट रहण जी कमिटेड रहण जी कोशिशि कंदासीं ऐं ईअं नक्श कदम ते हलंदासीं। ऐं हिकु दफ़ो वरी तव्हां सभिनी सुञण जी वॾी महिरबानी। जेतिरा प्रोग्राम थींदा आहिनि उन में गॾु आहियूं। मुंहिंजो ख़्याल आहे मां थोरो सभिनी खे कंट्रीब्यूट पेश कयां। तव्हां घटाई तव्हां हिकिड़ो ॿुधो हूंदो अधु हिकिड़ो माण्हू अधु सरो ॻाईंदा आहिनि त जहिड़ो हाल हदी मां तहिड़ो पेश करियां। ॿुधो आहे न तव्हां कॾहिं ताईं इहो पहाको कोन्हे को लतीफ़ साईं जो भेत आहे। मुंहिंजो मां सिर्फ़ु करीम साईं मरीदा आहियां। मुंहिंजो मुर्शिदा छा करीम बुरड़ी वारा उन मुंहिंजो जेको मुर्तज़ो साईं एजाज़ हुसैन उन ॿुधायो भाई इहो ॿुधाए साईं जो भेत आहे माण्हू अदब करे छॾियो आहे उहो सभिनी खे बिल्कुलु टर्बिट सभिनी खे आहे। उहो ईअं अगरि पहिरीं त मुंहिंजा लख लहनि था आउं थी तिर धरियां पहिरीं त मुंहिंजा लख लहनि था आउं थी तिर धरियां जहिड़ो हाल हबी मां तहिड़ो पेश करियां। त इहो यादि रखी छॾियो आहे मुंहिंजे सभई पाण कन्वेट थी वियो लती साईं जो सभु भेत आई। ॿियो सभु साईं हिकिड़ो मोहम्मद बचल घरू साहिबु हूंदो हिते डायरेक्टर सेटल में सर्वे में नूर घड़ूअ जो ऐं डॉक्टर लक्ष्मण घड़ूअ जो चाचो उन सर हिकिड़ो मूंखे भेत ॿुधायो 1984 में 86 में जॾहिं सिंधी मुआज़ में भेड़ो तमामु बहितरीनु आहे त अलाए कंहिंजो उनखे साईं खे ख़बर कोन हुई उहो बहरहाल असां ते रास अचे। ज़रदार जो आहे मेलो बेज़र जो ख़ुदा हाफ़िज़ ज़रदार जो आहे मेलो बेज़र जो ख़ुदा हाफ़िज़ परदार नेठि उलरे बेपर जो ख़ुदा हाफ़िज़ ख़ुदा साहब मोहतरम एडी काबू साहब उनके गुजारिश कंदासीं त पाण अचनि गुफ़्तगू कनि। जसलान असां बदमरो निहाण में पहिरों भेरो जॾहिं वाहे चयो त अचो उन खां पोइ मुसलसल हिकिड़ो शौक़ु जागी पियो त की अचिजे सिंधियूं मुख़्तलिफ़ शख़्सियतूं अचनि थियूं जिन सां मेल मिलाप थिए थो ऐं सिखण लाइ इलाही मिले थो ॿुधिजे थो ऐं थोरो घणो पंहिंजो ॿुधाइजे थो। त साईं हेमनदास खे सां मुलाक़ात हिन ई बदमरो रिहाण में थी मोहबतूं साईं जी शख़्सियत साईं निर्पाक शख़्सियत मोहबतूं साईं जो तालुक़ु उस्ताद पेशे सां रहियो आहे। त हींअर मूं ॿुधो पिए त हिते के दोस्त साईं शंभू हमीराणी जो नालो खणी वियो त साईं शंभू हमीराणी असांजे ॻोठ में टीचर रही वियो त इहो दादू जे भरिसां ॻोठ आहे शेख मखदूम बिलाल जे भरिसां ॻोठ फतेह महमद काबूरो उते साईं शंभू हमीराणी रही वियो। त असांजा जेके वॾा भाइर या मासा तो ज़िक्र कंदा साईं शंभू हमीराणी जो त हिकिड़ो ॿुधाईंदा हुया त कहिड़ो शानदार इंसानु हुयो ऐं पाण हुन ॿुधाईंदा हुआ थर त मिठी वग़ैरह कोन हुआ थर जो हूंदो साईं थर जो हूंदो। हाणे बि साईं कुझु अरसो हाणे त गुज़ारे विया शायदि जेकॾहिं मां ग़लति न आहियां त कुझु अरसो अवल हिते असांजो जेको ॻोठ जा पगार आहिनि उनजो हिते घर आहे डिफेंस में उन सां साईं मुलाक़ात करे वियो हिते। त उन हिकिड़ो वाक़ियो मूंखे यादि अचे थो असांजो मासात मरूम ॿुधाईंदो त साईं शंभू हमीराणी लाइ असां छा कयो जो पाण में सलाह कईसीं त असांजी शंभू हमीराणी साहिब जी मज़ाक करी आहे। छो इहे त ॻोठ जो जेको मौजूदु हूंदो उहो ॾाढो
फजीलत भरियो हूंदो साईं ॻोठ जो उन साईं रखंदा हूंदो सो हुन ॿुधाए पिए त असांजो साईं खे ॿुधाईंदासीं त साईं असांखे यादि करे खण कोन ईंदो तो असां पाण में चवंदो आहे साईं समूह में रहण वारा हलायो थियो साईं समूह में रहणो साईं खे तौर करे साईं खे असां मुस्लमान था कयूं साईं समूह में रहण ते माना या कन ते ॻाल्हि पहुची वई साईं वञी वेही रहियो साईं रखियो साईं रखियो थी वाह थी वियो साईं जी छोकिरनि खे हुते जाची थो आहिनि किथे लठ खणी सॼे ॻोठ में ते डुकाईंदो सो इहो बराबरि कोई मोहबत हुयूं ऐं ॿियो हिकिड़ो जेको उस्ताद पेशे आवाज़ सां अॼुकल्ह हिकिड़ो रवाज़ निकिरी पियो आहे उस्ताद चवंदा थोरी पधरी 2-3 किलोमीटर परे थी आवाज़ सां घर खां परे हो त ही उहो दौर हुयो जंहिं दौर में साईं अहिड़ा थर खां साईं जो मिसाल मूं साईं में त हिते थाणे बुला खां पढ़ायूं साईं थर खां अची दादू जे हिकिड़े नंढे ॻोठ में ऐं साईं रांधो बि असांजे ॻोठ में हुयो त इहो हिकिड़ो शानदार दौर हुयो त उस्ताद केॾी महिल जफ़ा कईसीं सामने ऐं उन वक़्त में पघारूं थोरियूं हूंदियूं उस्ताद जंहिं ग्रेड में भर्ती थींदा उन ग्रेड में रिटायर थींदा हुआ हीअं त प्राइमरी उस्ताद 16-17 ग्रेड में रिटायर थो थिए टाइम स्केल ऐं न्यू बुआ थो हुन लाइ छा पर कोई घर खां परे कोन थो वञे छो त असांजो जेको किराए में पैसा हलिया था वञनि त उहो केॾो शानदार दौर हुयो त उस्ताद माना हिकिड़ी फर्ज़ सम्झी हिते पढ़ाईंदा हुया ऐं हिकिड़ी सोशलाइज़ेशन कंदा हुया ॿार खे न सिर्फ़ु पढ़ाईंदा हुया पर हुनजी तरबियत तइलीम माना सॼो जुर्मो जहिड़ो करणो हिते हूंदो त आउं साईं समूह मिराणी खे उस्ताद जे तौर ते बि खिराज तहसीन थो पेश कयां ऐं यादि ईंदा था वञूं पंहिंजे दोस्त ऐं अदीब मोहतरम हुसैन सानवी साहब गुज़ारिश कंदुसि सभा थी ॻाल्हाइण अकेलाई वञणो थियो त ताज मूं ते हुजे आउं जे ॻाल्हि कयां त असां उहे माण्हू न आहियूं त मूं ते ॻाल्हि हिकु पर पुट पई ताज सां सालनि जो वास्तो पर जॾहिं मां भेट थो कयां शाइर हुजण जी या नाम्यारे हुजण जी न पर मिठीअ जहिड़े या अञा ईअं चवां मिठीअ जहिड़े मिठे माण्हू साईं हेमल जी त मां सम्झां ताज सफ़ा मूंखे शख़्सी तौर ते रवियनि जे हिसाब सां तमामु नंढो माण्हू थो लॻे इहो मुंहिंजो ज़ाती राय आहे पर कंहिं दोस्तनि जो आहे सुठी लॻे थी या नथी लॻे साईं हेमंत जहिड़ो अंदरि आहे जो मूं महसूसु कयो आहे अहिड़ो ॿाहिरि आहे ऐं हुन कॾहिं बि कंहिंखे रंजाइणु ॾुखाइणु तकलीफ़ ॾियणु त परे जी ॻाल्हि पर शायदि सोचियो बि न हूंदो जेको मां साईं खे थोरो शेवा खां सुञाणा सदाई जेका मुख ते मुर्ग सदाई तामीरी तइलीमी क़ौमी समाजी ऐं रोशन ख़्याली रवायती धर्मी या मज़हबी सोचनि खां या ॻाल्हियुनि खां तमामु घणो ॾूराऊं ऐं तारीख़ जो सुठो ॼाणूं ऐं अदबी संगत जे हवाले सां मकानी दोस्तनि खां मिठीअ जे दोस्तनि खां ॾुखायल ऐं संदसि यार नंढपण जी शायदि जेको ख़बर आहे ताज उन बि संदसि साथ कोन ॾिनो इहा ॻाल्हियूं करणु इंतिहाई ज़रूरी आहिनि त उनजे बावजूद बि हू पंहिंजी संगत साथ जो मेंग हिकिड़ी अदबी संगत साईं बेकाइम कई आहे उनजो सरपरस्त बि आहे मिठीअ में ऐं हुनजे प्लेटफॉर्म ते अदबी संगत जे रवायती अक़रबा परवी चइजे मख़सूस दोस्ती चइजे मख़सूस हल्को चइजे उन खां परे रहंदे पंहिंजो ॾीओ ॿारियो ऐं मूंखे ज़ाती तौर ते तमामु घणो दुख बि आहे अरमान बि आहे साईं ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम कयो इलाही घणो तक में साईं सां उहे कमिटमेंट बि थी त मां प्रोग्राम ज़रूरु ईंदुमि पर ॿिए कंहिं शायदि मुंहिंजे पेट में वॾे क़ौमी कम जे हवाले सां किथे मुंहिंजी वञणु ज़रूरी हुयो उन करे मां शरीक न थी सघियुसि उन खां पोइ शायदि साईं सां मुलाक़ात कॾहिं थी आहे पर वरी बि मां पाण खे उन हवाले सां शर्मसार थो महसूसु कयां त साईं ख़ासि मख़सूस दोस्तनि खे उन में कोच ॾिनी वई ऐं मां उन में शामिलु ऐं लॻी सघियुमि ऐं उहो कर वञंदी आहे जॾहिं साईं हुकुम कयो वरी लाइबो असल में साईं खे त सालगिरह जूं वाक़ायूं इंतिहाई ज़रूरी नी पर सालगिरहूं ख़ुशीअ सां गॾु सोचण जो फिक्र कयूं वेंदियूं कंहिं बि माण्हू जी जॾहिं सालगिरह हुजे वरसी हुजे त सिर्फ़ु उहो असां आयासीं ॿुधोसीं ॻाल्हायोसीं ऐं ॿुध ॻाल्हियूं कोई हलाए वियासीं न पर उहो ख़ुदि माण्हू असांजो मॉडल आहे आइडियल आहे मिसाली आहे असां हुन सां मुहबत कयूं था त उन्हनि जे जहिड़ा थियण जी कोशिशि कयूं उन करे साईं हेमनदास तालीमी माहिर बि आहे
सॼी ज़िंदगी तालीम सां दोस्ती रखी आहे, सुठो इंतज़ाम कार पाए साईं शायदि हेडमास्टर आहे, स्कूल जो बि रहियो आहे उन हवाले सां। त हाणे ज़रूरत इन शइ जी आहे, उहा हिकिड़ी थर या परे ॾूरा हंध ते रही उहा ख़ुशबू हैदराबाद में अची पहुती आहे, सारी सिंध में पहुती आहे। मूंखे वटि 2 किताब ठाही आहे शायदि मुंहिंजे मुताबिक़ छपिया आहिनि, शाइरी आहे शाइरी पढ़णु घुरिजे, उन ते ॻाल्हि ॿोल थियणु घुरिजे। ऐं हीअ साईं वाहिद खे या मज़दूर खे जसो जी ख़ासि करे हुनजो साईं वाहिद ई सभु कुझु कंदो रहे थो, पर वॾी ॻाल्हि आहे त हिनखे यादि कजे, पर हुनखे थोरो सिस्टमिक कजे। हुन मौक़ो न थी हिकिड़ो ख़बर नाहे त में कंहिं दोस्त ॻाल्हायो आहे, घटि में घटि हिकिड़ो भरपूर मक़ालो सवाल नौकरी जे हिसाब सां हुनजी ज़िंदगी हवाले सां बुनियादी मालूमात जे हवाले सां ज़रूरु हुजे। ॿियो को दोस्त नथो करे त वाहिद साहब में रोज़ रहण जे हवाले सां पाण जी ज़िम्मेवारी खणे त हीअ सभु दोस्त अचनि था गॾनि था। कुझु दोस्त असां त शायदि साईं मुख़्तलिफ़ हवाले सां मिली था, कचहरी में ॾिसूं था, कुझु ख़बर आहे या ख़बर वठी बि सघूं था, फोन वग़ैरह राब्तो आहे, पर कुझु दोस्त अहिड़ा ज़रूरु हूंदा जेके पहिरियों दफ़ो साईं सां मिलंदा हूंदा या साईं सां मिलंदो हूंदो। हिन बुनियादी तौर ते तारीफ़ हुजणु घुरिजे ऐं हुन में साईं जे थी वियो आहे उन हवाले सां साईं जो थी वियो आहे। वॾी ॻाल्हि आहे हाणे असांखे छा करणु घुरिजे, अहम आहे ख़ासि करे दोस्त जो साईं शायदि सियासी तौर ते बि एफिलिएशन रही आहे या मुंहिंजे लाइ ॿी ॻाल्हि त ख़बर नाहे कंहिंसां रही आहे, पर जंहिंसां परे हूंदी काबिदो सां रही हूंदी, संदोस्ती वारी रही हूंदी, उहा रवायती न हूंदी, रोक इहो करे सघे थो। त उन करे हीअ जेकी मेड़ा कहाणी मां ज़ाती तौर ते अहिड़ो ख़्यालु कयां थो जेको चयो वेंदो आहे अदबी संगत जे आइन में लिखियलु आहे। अदीबनि शाइर चङनि मुड़ुसनि सां मुंहिंजी ॾाढो जुड़ो बि थियो त निज अदबी मां निज अदबी छा थींदो आहे, का बि ॻाल्हि निज थींदी वैल्यूज़ में सोशलॉजी में त निज अदबी संगत निज सियासी तनक़ीम या निज हीअ ॻाल्हि निज न थींदी आहे। उनमें अदब सां जेकॾहिं सियासत लाॻापियल न आहे, अदब सां जेकॾहिं ज़िंदगी अदब आहे ज़िंदगी न आहे त पोइ शायदि उहो कंहिं कम जो न आहे। उन करे असां आख़िर अहिड़ो जेको मुंहिंजी आदत खां मजबूर थींदे या पंहिंजो फ़र्ज़ु सम्झंदे मां चवंदो आहियां अदीबो शाइरो दानिशवरो लेखको साफ़ियो सिंध जा बाशऊर सान्यावन फ़र्दो हर माण्हू खे सिंध जी सियासत करण जी ज़रूरत आहे, करणु घुरिजे। सिर्फ़ु जेको आहे इलेक्शनी रवायती इक़्तिदारी कुर्सी वॾेरकी पीरी मुणानकी धर्मी जेको आहे फ़िके वारा या सियासत न आहे करणी, पर पंहिंजी धरती जी मालिकी करणी आहे, पंहिंजी धरती जी पंहिंजे वसीलनि जी मालिकी करणी आहे। सियासत इल्मु आहे, सिंध सां इश्क़ु न आहे करिणो, इश्क़ु ज़ाती मसइलो आहे। सियासत में हिसाब किताब लेखो चोखो तनक़ीद थींदी आहे, पॉलिसियूं आइन मंशूर प्रोग्राम उन्हनि ते ॻाल्हि ॿोल थींदी आहे। रवायती जेको शख़्सियत परस्ती आहे वॾेरी शाही आहे जेकी रवायती सियासत आहे उहा असां ठप करे वियल सियासत जेकी आहे ठप करे वियल जेकी मौजूदु क़यादतूं आहिनि उन सभिनी खे ठुकराइणो पवंदो। इहो अदीबनि शाइरनि जो सिंध जो वधीक ज़िम्मेवारी थिए थी त उहे सियासत खे सम्झाइनि ऐं अमली तौर ते जेकॾहिं कंहिं जमायत में नथा अचनि पर पाण खे गैर सियासी सम्झणु बंदि कनि। असांजी अक्सर अदबी लॻो अक्सर दानिशवर तबिको पाण खे सम्झंदड़ सभु चवनि था त असां गैर सियासी आहियूं, गैर सियासी कुझु कोन थींदो आहे, असां सभु सियासी दोस्त आहियूं। हुन करे पंहिंजी जेके उमिरियूं पंहिंजूं ज़िंदगियूं के वॾे मक़सद लाइ क़ुर्बान कयूं। अदब शाइरी ॿोली कहाणी मज़मून सभु कुझु ड्रामा आर्ट फन सभु कुझु साझेदार आहियूं। जॾहिं धरती हूंदी धरती जा माण्हू हूंदा धरती ॿोली हूंदी असांजूं अज़मतूं हूंदियूं अहिड़ियूं कचहरियूं हूंदियूं ऐं साईं हेमनदास अहिड़ा मिठड़ा माण्हू हूंदा उनखां सुखबो उनखे हिमत बदलाए ॾियूं। सभ खां पहिरीं त साईं हेमंत चंदानी खे सालगिरह जूं ऐं नवंबर जूं मुबारकूं ऐं असांजे प्यारे दोस्त वाहिद कामले खे जसो ॾे उहे अहिड़े क़िस्म जे नायाब माण्हुनि खे कुंड पासे मां खणी अची मर्कज़ में आणे थो ऐं उन्हनि जूं सालगिरह बि मल्हाए थो, उन्हनि खे ट्रिब्यूट बि पेश करे थो। ही उहे माण्हू आहिनि जिन जो पंहिंजी सॼी जमात उन्हनि वैल्यूज़ जो दिफ़ा करण में उन्हनि वैल्यूज़ खे ठाहिण में सॼी जमात गुज़ारी आहे जिन वैल्यूज़ खे असां पंहिंजी सिंधू तहज़ीब जे ओञाण तौरु अॼु बि तस्वुरु कयूं था। यानी हज़ारे सालनि जी सिंधू तहज़ीब उन जा जेके गुण
मज़ाहमत वारा, उन जा गुण जेके इंसान दोस्ती वारा, उन जा गुण जेका मज़हबी भाईचारे वारा, ऐं उन जा गुण जेका इंसान शनासी वारा, तसव्वुफ़ वारा, सूफ़ी वारा, उहे सॼा गुण जेके आहिनि उहे ज़ाहिर आहे हिकु पूरे प्रोसेस सां सफ़र सां इहे अञा ताईं पंहिंजे बका ऐं दाइमी हैसियत में मौजूदु आहिनि ऐं उहे इन जे करे मौजूदु आहिनि जो इन ई समाज मां साईं हेमंत चंदाणी जहिड़नि माण्हुनि इन मिटीअ मां जनमु वरितो आहे ऐं उन्हनि वरी उन्हनि मिटीअ जो भरंग रखियो आहे। हीअ सिंध जी मिटीअ जी अजीब कैफ़ियत आहे, अजीब हिन सिंध जी मिटीअ जो कमाल आहे जो ही इंतहाई बरपट बयाबान मां बि हिकिड़ा हीरा पैदा करण जी सघ रखे थी। इहा सघ सिर्फ़ु सिंध जी मिटीअ खे आहे, हिन आलम में मां नथो सम्झां त कंहिं अहिड़ी ॿी मिटीअ खे इहा सघ हुजे जो बरपट बयाबान मां गुल ऐं गुलज़ारी पैदा थियनि ऐं हीअ बेसिकली गुल आहे, हिकु गुलज़ारी आहे जंहिं पंहिंजे समाज में वेही कमु कयो आहे। हाणे साईं हेमंत सां असांजी घणी का वाक़िअत कोन्हे जो घणी दाणो हणजनि, प्रैक्टिकल एप्रोच जी ॻाल्हि था कयूं। साईं छाकाणि त हिते जॾहिं बस रूअरियाण में आयो त इहे मुलाक़ात जी असांजी थिए थी पई त हिन जी शख़्सियत में अलाह साईं हिकिड़ी मक़नाती थी कैफ़ियत रखी आहे, छो त उस्ताद आहे, ज़हन साज़ आहे ऐं ज़हन साज़ ऐं तरबियत कंदड़ माण्हू खे अलाह साईं कुशादी दिलि बि ॾींदो आहे। उनजे स्वभाव में ऐं उनजे अंदाज़ में उहा चकमक जहिड़ी कशिश हूंदी आहे जेका साईं जी शख़्सियत में मौजूदु आहे। कॾहिं शाइरी पढ़े थो उन मां उनजे तख़युल जो, ख़्याल जो, उनजे फ़िक्र जो अंदाज़ो थी थो वञे, ॻाल्हाए थो उनजे अंदाज़े किताबत मां, तहरीर मां, तक़रीर मां अंदाज़ो थिए थो त हीउ माण्हू केतिरो चीकी मिठीअ जो गोयल आहे, केतिरो पको पुख़्तो आहे ऐं केतिरो पंहिंजे गुण बुनियाद में वणाए थो आहे। सो साईं हिकिड़ो वणाए थो इंसान आहे। मां सम्झां थो त हीउ माण्हू पंहिंजे समाज जा रोल मॉडल आहे। समाज को थर जो समाज नथो चवां थो, पूरी सिंध जो समाज को बि माण्हू जेकर रोल मॉडल आहे हिकु उस्ताद जी हैसियत सां, हिकु अदीब जी हैसियत सां, हिकु शाइर जी हैसियत सां, त उहो ॼण त हिकु ज़हन साज़ आहे ऐं ज़हन साज़ थर जी कंहिं कुंड में वेठो हुजे, उमरकोट में वेठो हुजे या ॿावड़े जे कंहिं कचे जे कंहिं ॻोठ में वेठो हुजे, ज़हन साज़ पूरे समाज जो असासो आहे, इहे ज़हन ठाहींदा आहिनि। सो साईं मिठीअ जे माण्हुनि सां वरी मुंहिंजो तालुक़ु इलाही प्यारबान आहे। मां सिंध मदरसतुल इस्लाम में पढ़ंदो हुउसि, बैठक जो ज़मानो, उते जेके बि दोस्त मूंसां पढ़ंदा त उहे पुछंदा त मां किथां जो थी थर, वरी जेको उस्ताद असांखे मैथमेटिक्स पढ़ाईंदो साईं रमेश कुमार, उहो बि थर। वरी अखि खोलीसीं त रेडियो ॾिठी, रेडियो ते ॿुधंदा कि गाना माई भाॻीअ जा ऐं माई भाॻीअ जे आवाज़ में एॾो त सुरूर हूंदो, एॾो त मज़ो ईंदो जो मूंखे, मां चवंदुमि सॼो ॾींहुं माई भाॻी हले त मां ॿुधां दर्द कैफ़ियत हुनजो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ आहे। पोइ मां पंहिंजे वालिद साहिब खां पुछंदुमि त भला माई भाॻी जॾहिं हलंदी आहे त मुंहिंजे मन में हिकिड़ी आंधिमांध छो थींदी आहे। सो हुन चयो त असां बि बेसिकली राजस्थानी आहियूं न। सो ही बेसिकली असां बाय ओरिजिन त असांजा वॾा फोर फादर्स हज़ारे साल कहिड़े दौर में आया उहे राजस्थानी हुआ ऐं असां सरोई बि बेसिकली राजस्थानी आहियूं, तॾहिं जे करे चवंदो बाबो त असांजे वजूद में मिटीअ में साॻियो ई दर्द आहे न जेको माई भाॻीअ जी आवाज़ आहे। सो उहो दर्द में बेसिकली असांखे बेचैन थो करे ऐं पोइ जेके दोस्त ठहिया असांजा उहे बि अच्छा। पोइ वरी मूंखे मौक़ो मिलियो, मां मिठीअ में 2020-21 में सिंध एजुकेशन फाउंडेशन जे टाइम में दौरा बि कया, उते मिठीअ में 15 ॾींहं रही ट्रेनिंग करायूं उस्तादनि खे। मूं ॾिठो त मिठीअ जा माण्हू बिल्कुलु नफ़ीस ऐं बिल्कुलु जेको सूफ़ी फ़िक्र आहे उनजा पर्चा रखिया, बिल्कुलु अमन पसंदि, उन्हनि वटि न शिर हो, उन्हनि वटि न हसद हो, उन्हनि वटि न ॿ नंबरी हुई। जेको उस्ताद मां ॾिठा जिन सां मुंहिंजी कम्युनिकेशन थी, या वेंदा हुआसीं होटल में, डायमंड में रहंदा हुआसीं, कॾहिं गॾी पिट ते रहंदा हुआसीं, वरी सादिक फ़क़ीर वारे चौक ते वञी चाप खाईंदा हुआसीं, माण्हुनि सां मिलंदा हुआसीं, छाकाणि त 15 ॾींहं हिकिड़ा 15 ॾींहं पिया, माना 20-30 ॾींहं पूरा मां मिठीअ में ॿिए मुख़्तलिफ़ महलनि में रहियो आहियां। उते मां छाकाणि त मां हिकु उस्ताद आहियां, मां हिकु शाइर आहियां, त मां उनखे पंहिंजी अखि सां ॾिसां पियो माण्हुनि खे ऐं माण्हुनि सां मिलां पियो, ॻाल्हायां पियो। अवाई ठॻियूं घुमंदी पियो अथनि, गाए माता घुमंदी, अवाई हिते कीअं असां उतां जा माण्हू घुमी फिरी आया त भाई कीअं घुमंदियूं त चवंदा आहिनि कि घुमंदियूं फिरंदियूं पाण ई शाम जो मोटी ईंदो, को फ़िक्र न आहे हिनखे। इहा आहे मिठी, इहा आहे मिठीअ जे माण्हुनि जी रीत, इहा आहे मिठीअ जे माण्हुनि जो कल्चर, इहो ई मिठी माण्हुनि जी असुल सिंधी आहिनि। असुल सिंध आहे उहा जेका मज़हब जे तफ़रीक़े खां आज़ादु हुजे, असुल सिंध आहे उहा जेका इंसान दोस्त हुजे, असुल सिंध उहा आहे जंहिं वटि साईं हेमंत चंदाणी ऐं सतार सरोई जे रत में को फ़र्क़ु कोन्हे,
हिन जे पूजा जो पंहिंजो अंदाज़ आहे, मुंहिंजे पूजा जो पंहिंजो अंदाज़ आहे, पर सूफ़ी लागूफ़ी कोन भाई स्केल मंझाई मंझि बड़े पधर ना स्पेल जॾहिं साण सवेर थिए तन जो वारू। सो ही असांजे समाज जा उहे वारू आहिनि जिनखे जेतिरो प्यार कजे उहो तमामु घटि आहे। ऐं हीअ मुंहिंजा तमामु थोरा आहिनि साईं हेमनलाल, हीअ उस्ताद आहे, उस्ताद खां वधीक अदीब आहे, अदीब खां वधीक समाज अलीदड़ किरदारु आहे। इनजे करे साईं IW तव्हां सां मोहबत जो इज़हार कयूं था, अलाह साईं तव्हांखे हयाती ॾिनो ऐं ईअं ई पंहिंजे समाज जी ख़िदमत कंदा रहंदो। तव्हां जहिड़े माण्हुनि जी असांजे समाज खे अॼु बि ज़रूरत आहे, सचन माण्हुनि जी, दयानतदार माण्हुनि जी ऐं नेक नियत माण्हुनि जी जेका रियल सेंस में पंहिंजे सिद्ध वतन जे लाइ बीठा हुजनि, कहिड़े बि हालत हुजनि बीठा हुजनि, पंहिंजे वतन सां बीठा हुजनि, माण्हुनि सां बीठा हुजनि। असां हिननि माण्हुनि खे अॻी विञाए इलाही असां पंहिंजी बर्बादी जो सामान करे चुका आहियूं। असांजे समाज में जेका बि वठ पकड़ आहे उनजो नतीजो अॼु बि असां भोॻियूं था। ही हीरोज़ हितां कंहिं न कंहिं कैफ़ियत में, कंहिं न कंहिं हालत में, कंहिं न कंहिं नाले ते, कंहिं न कंहिं नाले ते हितां जॾहिं हितां हुननि खे नज़रबलान करे मजबूर कयो विया ऐं जेके चंद्र रहिजी विया आहिनि इहो असांजो असासो आहे। असां त चऊं था उते आहिनि, उहे बि असांजो असासो आहे, छो त उहे जिथे बि आहिनि सिंध जो नालो खणी थदा साहब हरिन था विया ख़तम थी वई। असांजा हीअ असासो साईं तव्हांखे वरी मुबारक सालगिरह जो बोला तव्हां सलाम कयो वरी मौके के मोहम्मद खान बेरवाल साहब गुज़ारिश कर सिंध में जेके बि तव्हां ॾिसो आलम अदीब शाइर कलह हिसाब सां, पर साईं जी जेका मोहबत आहे ऐं जेको माण्हुनि खे छिके थो, जंहिं अंदाज़ सां माण्हुनि खे प्यारु करे थो, त आउं सम्झां थो इहा साईं जी तमामु घणी वॾाई आहे, तमामु घणी वॾाई आहे। ऐं साईं ज़ाहिर आहे त जेको एॾो मोहबत दिलि में रखे सभिनी लाइ, त मज़हब जेको आहे उहो को माना नथो रखे। मज़हब ऐं मोहबत जेका आहे सामा अलॻि अलॻि शइ आहे। मज़हब में माण्हू को कॾहिं कॾहिं ईअं थी वेंदो आहे जो पंहिंजे हिसाब सां हलंदो आहे। ऐं बहरहाल साईं जेका कंट्रीब्यूशन आहे बतौर उस्ताद साईं असांखे ख़बर आहे त साईं न सिर्फ़ु पंहिंजनि ॿारनि खे पर सॼी जग जहान जे ॿारनि खे, ग़रीब मिसकीन ॿारनि खे बग़ैर कंहिं मदद पथू कछात या बाबा ही को सफ़ा माना को ग़रीब आहे या ही को ॿिए मज़हब जो आहे या त उन खां ई साईं बालातर आहे। त आउं सम्झां थो त इहा साईं जी हिकिड़ी तमामु वॾी कंट्रीब्यूशन आहे ऐं साईं जी हिकिड़ी ताक़त आहे। ऐं शाइर जेको हूंदो आहे उहो बि दिलि जो जेको तमामु माना हिसास तबियत जो माण्हू हूंदो आहे, तमामु घणो हिसास हूंदो आहे। त हाणे असां वटि ख़ासि तौर ते आउं सम्झां थो असांजो कोई नसल आहे उहो हाणे इन जेका सख़्ती आहे मज़हबी या उन खां उहो थोरो हाणे हटियो वञे ऐं इंशाअल्लाह ताला जेको वक़्तु ईंदो सो ॾाढो सुठो ईंदो। ऐं साईं तमामु सुठी जेका असां बैत ॿुधायो साईं मुश्ताक खे त न ॾिसंदासीं खीर भाड़ी हलिया पहिरीं त असीं सम्झूं था त इहो हिकिड़ो एॾो उञाड़ आहे, अहिड़ी निशानी आहे जेका इन्हनि शयुनि सभिनी खे जेका असां किथे थिए थी। हीअ ख़िता असांजा साईं अशोक तमामु हिकिड़ी सुठी ॻाल्हि कई। असांजो मोहन जो दड़ो हो उन जेका असांजी सकाफ़त आहे त उहा सकाफ़त जेका आहे हिकिड़ी अजीब क़िस्म जी ऐं हिकिड़ी अहिड़ी महबती सकाफ़त जंहिंमें माण्हू बि जेका माण्हू जेको रोज़गार या माण्हू जेको धंधो हो उन धंधे सां माण्हू पकाए वियो। बाबा हीअ कुंभार आहे, हीअ जेको सो लोहार आहे, हीअ जेको सो सोनार आहे, अहिड़े हिसाब सां आउं सम्झां थो हींअर बि जेको साईं हेमल असांजो आहे त हाणे साईं अदीब आहे, शाइर आहे ऐं आलम आहे, उस्ताद आहे, त इहे सभु शयूं मतिलबु उन असांजी जेका अचे थी। ऐं अजीब साईं सुठी ॻाल्हि कई त पोइ जेको आया अचनि था, पोइ हिकिड़ो जहान हले थो 1500 कबल बसी खां पोइ जेको असांजी जेका ही ख़तमु थिए थी पंहिंजे जेका मुंहिंजो दड़ वारी सकाफ़त आहे त पोइ ॾाढी ख़राबी अचे थी हुन में। उहा ख़ासि तौर ते ख़राबी इहा अचे थी त मज़हब में पोइ इहे तबिको थींदो वञे। हाणे उहो ब्राह्मण थी वियो, हिकिड़ो खत्री थी वियो, हिकिड़ो वरी वैश थी वियो, हिकिड़ो वरी शूदर थी वियो। त इहो असरु अञा बि हले थो असां वटि, अञा ताईं बि ॿारनि जे दिलनि में उहा साॻी जेका नफ़रत वारी हिसाब आहे त उहो हले थो। इहा इहो अहिड़ो सिस्टम हो, हिकिड़ो ख़तरनाक क़िस्म जो सिस्टम हो। जॾहिं माण्हू जेको ॿिए तबिके में पैदा थियो
उन में मतिलबु जेको हलंदो न उन तबिके मां ॿिए सां का शादी करे सघंदो या ॿिए सां को हली सघंदो जंहिं तबिके में आहे उन में जेको हलंदो पर हाणे माशाल्लाह काफ़ी असांजो जेको सिस्टम हले थो हीअ जेको असांजो नसल ॾिसूं था असीं त इंशाअल्लाह ताला मूंखे उमेद आहे त अॻिते हले हीअ तमामु हिकिड़ी आसानी थींदी ऐं हमीद सिंधी साहब ऐं शागिर्द फ़हीम नूनानी साहब उनखे गुज़ारिश कंदासीं त पाण अचनि तव्हांजे ताड़े ते गुलाब में वधो फ़हीम नूनानी अहमद दास साहब जो सेलिब्रेट कंदासीं मां उन में बि ॾिठो पर वापसि ऐं वरी सुभाणे कराची वञा पंहिंजा पर्सनल कमु रिपोर्ट कया तव्हांजी देर ते मां हा छो कयो हुन जा ॿ टे सबब मूंखे ज़हन में आया आउं तव्हांखे अकेले त कोन सम्झंदो पर समाज जा जेके मर्ज़ी मयार आहिनि त मूं सोचियो त तव्हां पहिरियों असांजा उन बिरादरी जा माण्हू आहियो जेका तरक़ी पसंदि ऐं रोशन ख़्याल जी काफ़िला उनखे पाकेड़नि जा तव्हां सुहिणा आहियो तंहिंजे करे मूं सोचियो तव्हांजे तकलीफ़ में अचिबो ॿियो सबबु मूंखे इहो लॻो त तव्हां हे मोहम्मद ख़ान जवाब सोचियो त सॼी ज़िंदगी इंसान जी जेकी आहे उहा ज़िंदगी जेका असांजो वजूद आहे ही साइंस जो माण्हू आहे टीचर वेठो आहे वजूद खां आदमी ख़्याल हूंदो आहे साइंस चए थी वजूद खां आदमी ख़्याल हूंदो आहे ऐं ख़्याल जॾहिं ईंदो आहे उहे शयूं तकलीफ़ कोन थींदी आहे इवन असांजा जेके साइंसदान उहे हिन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त ख़्याल बुनियादी शइ आहे ख़्वाब इंसान जे ज़िंदगी जो वॾो हिसो आहे ऐं जॾहिं ख़्वाब ऐं ख़्याल इंसानी ज़िंदगी मां इंसानी ज़हन मां कढी छॾनि त ज़ुमर अंसारी माण्हू कुझु न कंदो माण्हू आहे त मिटी जी चिटी पर उन चिटी में जेको बर्क़ आहे जेका बिजली आहे जेका खिमण जो चिकाट आहे भाॼियुनि जो खुड़काट आहे हज़ारे लखे न किरोड़े हींअर असीं वेठा आहियूं त उहे ख़्वाब ॾिसूं था तसव्वुर आज़ादी बराबरी सुम्ह प्यार इहो तसव्वुर जेके बुनियादी शइ अदब असांजी कहाणी असांजी शाइरी असांजो नाविल असांजी सियासत उहो ख़्याल वर्दी आगे वर्दी जो जेको हुओ मौलाना भाषानी ऐं भाषानी पोइ जॾहिं ही सॼो मॉडर्न हिंदुस्तान जी तारीख़ रही पई ऐं अंग्रेज़नि इहो फ़ैसिलो कयो त हिन सॼे ख़िते खे हज़ारे सालनि ताईं ग़ुलाम कीअं रखिजे ग़ुलामी जा दर्जा लेयर ऐं उन में जेके असली जेके पाण फटोड़ियूं पिया ऐं हिन जहन्नम जे दौर में फसाइनि पिया त उन लाइ अंग्रेज़ मक़सदु आहे इहे तोहफ़ा गतरा करे गॾियल हिंदुस्तान खे एशिया जे जीअं यूरोप सां खुलो मिलाए करे ऐं उन दौर में साईं Like should a single shelf of the European books are enough than the Arabic, Sanskrit and other literature. जिते हिकिड़ो नंढड़ो शेल्फ जेको अंग्रेज़ी जो अदब जो ॾिसो शेल्फ सम्झो था न हिकिड़ो नंढड़ो शेल्फ जंहिंमें किताब ऐं सॼी दुनिया जा ही अदब जा किताब ऐं शाइरी जा ॿिए तारे जे पढ़ण में जो तॾहिं जे शेल्फ ई वॾो आहे हीरा हुई त हिकिड़ी मस्करी वॾी पर असांजे माण्हू हुनखे तमामु लेट सम्झो हेमंत दास चंदाणी जे लाइ मां चवंदो आहियां न रवायतनि चवंदा आहिनि नीर जी मीरी मानी मां पधरी नीर जी मीरी मानी मां पधरी आहे त वरी चवंदा आहिनि त भौजी सुठो कहिड़ो देग जो हीअं फुड़ लाहे ऐं ॿ दाणा कॾहिं खाए सॼी ख़बर पवंदसि देग में रोट केतिरो आहे टेस्ट केतिरी आहे ऐं खाधो पची चुको ऐं हेमंत दास चंदाणी जी कंहिं ॻाल्हि ते अशोक ॻाल्हि ते बि कई असां वियासीं ॾिठी हिकु दफ़े खां वधीक त हिन जी मीर जी मीरी पधरी आहे मानी मां साईं तॾहिं जूं सखी आहे
जीअं दिलि जो सखी आहे, जीअं दिमाग़ जो सखी आहे, तॾहिं जो सखी आहे। ऐं साईं जा जेके ख़्वाब आहे ऐं ख़्याल उनखे कनेक्ट छो थो करियां, तो जीअं असांजे तरक़ी पसंदि प्रोग्रेसिव एसोसिएशन जो मेंबर आहे, भले असांजो सरवाण आहे, उन हवाले सां साईं जिन ॻाल्हियूं कंदो आहे उहे शाइरी में बि नंढियूं आहिनि ऐं अमली ज़िंदगी में बि आहिनि। ऐं वाहिद कांदड़े सही माण्हू खे सही नमूने सां सेलिब्रेट करे थो जो असीं सभु गॾु आहियूं। अयूब इनकलाबी आहे ॾाढी दफ़ा हे ॾाढी पोश इनकलाबी आहे, ॾाढी पोश कामरेड आहे, ॾाढी पोश सेक्युलर अज़म जो ऐं सोशलिज़म जो हामी आहे। जीअं असांजो मौलाना उबैदुल्लाह सिंधी हुयो त मौलाना, पर हुनजा ख़्वाब जेको आहे इंटरनेशनल लेवल जा माण्हू ख़्वाब आहे। यानी हू बुनियादी तरह त सिख हिंदू हो, पर जॾहिं हिते मदरसे में अची रहियो मूंखे पीर फज़ल जेको ज़िंदा हुनजो शागिर्द हो ऐं 11 ॿियनि शागिर्दनि सां मिलियो। इहे नोट्स मां वरिता, हे ॻाल्हि लिखंदो आहे, ॾिसां पर हाणे बि लिखां पियो, फोन पर कोन ॾिसां, लिखां पियो भई लिखी तव्हां चओ पिया मज़मून जी सूरत खणी था। त हुन जो त मौलाना सिंधी जी आइडियोलॉजिकल यानी हुनजा ख़्वाब एॾा ताक़तवर आहे, हलंदो धरती ते हुनजा ख़्वाब आसमान जी 7 आसमान जा पर्दा चीरे सॼी दुनिया खे मक़सद आहे हौसलो ॾींदो त जे सिंध जो गादी जो सिंध जॾहिं आज़ादु थींदी उहो पीर झंडो हूंदो ऐं सिंध जी आज़ाद वतन जी क़ौमी ॿोली सिंधी हूंदी ऐं उनमें जेके हाली मंज़ूर हूंदा उहो कैबिनेट में केतिरा परसेंटेज हूंदा, अधु उहे हूंदा हाली मंज़ूर। ऐं जॾहिं पोइ रशिया ऐं इन काबुल ऐं ॿाहिरि दुनिया घुमी फुटियो तुर्की हाली तव्हां छूट पाए छो त हीउ पोशाक जो ख़ौफ़ आहे, माण्हू अंग्रेज़ी ॿोली जो ख़ौफ़ आहे। इहे ख़ौफ़ जूं दीवारूं तव्हां टोड़े, असांखे ख़ौफ़ जूं दीवारूं टोड़ियूं। कंहिं ॻाल्हि सारनि खे सियासत छो नथा कंदा, असां न कंदासीं के करे, असां न कंदासीं त असांजे आलो इहे खन्नास वॾेरा ऐं सरमाएदार ऐं थोरू ऐं रज़न टोला कंदा। सियासत असांखे करणी आहे, अदब असांखे ई सिरजणो आहे, शाइरी असांखे ई सिरजणी आहे ऐं अहिड़ी ठाहिणी आहे जंहिंमें मुज़ाहिमत हुजे, रोमांस त लाज़मी आहे, प्यार हुजे, मर्द लाइ औरत लाज़मी आहे, औरत लाइ मर्द लाज़मी आहे। इन खां सवाइ माण्हू डरे छॾंदो आहे। जिन्स जॾहिं ॿ जिन्सूं मिलंदो त टी शइ तकलीफ़ थी वई, धरती में ॿिजो छॾियो त हुन ॿिज जी कहिड़ी शइ ज़रूरत आहे? साइंस चए थी हवा जी, रोशनी जी ऐं गर्मी। त गर्मी हवा ऐं रोशनी मां ॿिज जो ॿूटो थींदो आहे पैदा, दरख़्त। तो साईं हेमंत चंदाणी जे शागिर्दनि सां गॾु ॻाल्हायो त कोई जेके रोज़गार में वधी सघे त तव्हांजे इन मां ई पधिरो आहे तव्हांजा शागिर्द ऐं तव्हांजो पुटु तव्हां सां ॾाढी सुंदर गीत ॿुधायो, ॾाढो सुठो आवाज़ु आहे, तव्हां आइडियो करायो, तव्हां त सिंगर आहियो बाक़ाइदा। तो तंहिंजे करे घर में ई मक़सदु आहे तव्हां हिकिड़ो म्यूज़िक जो हिदोरो ठाहियो ऐं तव्हांजा शागिर्द जेको ॻाल्हाइनि था इहा तव्हांजी क्रिएशन आहे ऐं उहा ई बुनियादी ॻाल्हि ई आहे। ये वाइफ का लोग उच्चारण थोड़ी है, कट मस्त थोड़ी है, ये इतनी टाइम भक्त मान रात जो आया 1 बजे 1 बजे सुबह रात के कोई कार्य मैंने बेचारे सर दिया ये सब चेहरा कर दिखा रहे थे मतलब बिल्कुल एंड चेहरे भूखे जिन डिक्शनरी कल रात को शायर हो उर्दू सिंधी सराइकी पश्तो वरी मुझे जाए के जो सदारत है और खबर ही नहीं तो मां शायर बुनियादी तरह ना है कहीं जेको त लिखियल त जेको शाइर जी जेकी ॻाल्हि आहे शाइर मावर आहे हक़ीक़त जे उन हक़ीक़त पसंदि न हूंदो आहे शाइर नाविल में ॻाल्हि मावर आहे तसव्वुर यानी हू तसव्वुर जी दुनिया में रहंदो जॾहिं हू हिन सिर्फ़ु हिते काम में वेठो हुजे त कीअं शाइरी करे जेकॾहिं आउं कहाणीकार आहियां कहाणी जी किरदार सां ॻाल्हायां किरदार एडवांस हूंदो आहे काश तुम इहो ॼाणी हा त आज़ाद हवा छा थींदी आहे तुंहिंजी शाही ज़ुल्फ़ जे बंद साईं मंचंद तव्हांजे लाइ चवां तुंहिंजी ज़ुल्फ़ जे बंद तुंहिंजी ज़ुल्फ़ जे बंद कमंद विदा ज़िंदान हज़ारे मूं न रुॻो तुंहिंजी शाही दफ़्तर खान मथे महिमान हज़ारे मूं न रुॻो
था लुल्फ चिकन जंजीरन जा था लुल्फ चिकन जंजीरन जा बस है प्यार लतीफ जा साई लाए वो अपनी सीट होगा तदी तदी कार नाए वेल वेन जी मता थे गा ये ललाई फिर साई हेमंत चंद्र जो माने ब्रिगेडियर कम हर वक्त सदायती सबका भूख न बासे का जे ते साथ जी जो बस रानी जाए मुंह सा हले सा जा जी बिल्कुल जी सिंह का मेहरबानी करी गॾु करण वारो जेकी शख़्सियत आहे जेको किरदारु आहे जे अदब ऐं ॿोलीअ सां प्यारु कयो आहे ऐं इन करे असां हिन सां प्यारु था कयूं साईं हेमंत चंदानी सां साईं हेमंत चंदानीअ खे गुज़ारिश करां थी तव्हांजी भरपूर था कयो साईं पासे में वणराव अचे वञे विच में तमाची जे सां लॻे उतर वाव त कींजर ईंदो स्टेज ते वेठल साईं साईं मुनारी साहब साईं सतात रोहित साहब तुरस्कर साईं सतात रोहित साहब साईं महमूद खान जरवार साहब ऐं मानवारो साईं हुसैन सारंग साहब ऐं मुंहिंजा सभु साहिबो दोस्तो मां सभिनी खे सलाम नमस्ते हक़ मौजूद ऐं निहायती थोराए थो आहियां त हीअ सिर्फ़ु मांगान एॾो मिंट 15-20 जेके माण्हू खे गॾु थिया इहो सिर्फ़ु 3 ॾींहंनि न टियों ॾींहुं हीअ सालगिरह जो साईं पाण ई फ़ोन कयो साईं वाहिद कांदरो साहब त साईं तव्हां जेकॾहिं थोरी रिहाण बि कजे सालगिरह जो केक बि कटिजे हालांकि आऊं हिन वक़्तु उन पोज़ीशन में न आहियां मुंहिंजी थोरी बाह में सूरु आहे ऐं टंग जेका आहे उन में सूरु आहे ऐं मूं यकदमि चयो किथे छा बि थींदो हिते ॿियो बि जेकॾहिं साईं मूंखे कॉल करे आहे का बि वेड़ा थो आहे त पाण खणाए बि उन में पहुचां साईं खे यकदमि हा कई इहे सिर्फ़ु 3 ॾींहंनि ऐं मिठीअ में या जेके मुंहिंजा शागिर्द आहिनि जीअं आऊं समय पर्सनल ज़ातूं थींदियूं आहिनि इन खां अॻु में कंहिंखे बि न ॾिनो अॼु जेको आहे बच्चा जेके हैदराबाद वई दोस्त हुआ उन्हनि खे साईं मुनारी साहब आहे या साईं हुसैन सारंग साहब आहे त इहे ॿ 4 दोस्त जेके हुआ उन्हनि खे मूं चयो जो मुंहिंजी सालगिरह में सां रहिया कई तव्हां अची सघो त तव्हांजी महिरबानी कयो जीअं ज़रूरी न सो जिन खे बि चयो हाणे साईं ऐं सभु खां पहिरीं वरीब जेका आहे थोरातो आहियां जस ॾींदुसि साईं वाहिद कांदरो साहब ऐं सतार साहब पीरज़ातो साहब या सलीम चन्ना साहब या साईं जुमन अंसारी आहे जेके बि हिते सरासरी मूं ॾिठो आहे इन बज़म रूह रिहाण जे अदबी मेड़ाकनि में अचनि था त इहे सभु जेके आहिनि साईं वाहिद कांदरो बज़म रूह रिहाण जो जेको सेक्रेटरी आहे जो कुझु करे थो त असां सम्झूं था त इन बज़म में ईंदड़ सभु मुंहिंजा साथी आहिनि त मां सभिनी जो थोराए थो आहियां त अॼोके मेड़ाके में सभिनी गॾु थी ऐं मूंखे सॾु कयो मदू कयो तंहिंखां पोइ साईं हाणे मुंहिंजी ज़िंदगी ते तमामु ज़िंदगी जो ॾिघो सफ़र आहे कीअं कटियो कीअं पढ़ियासीं कीअं पढ़ियासीं साईं मुंहिंजो वालद या मदर कोरियत में आहे कोरियत जो आहे गुलाम चयो आहे त कोरियत मुंहिंजो पीउ मुंहिंजो ई पिया था कोरियत मुंहिंजो पीउ कोरियत मुंहिंजी माउ तिनी जे साव तारियो मूंखे तुरो छो साईं इहे मुंहिंजी माउ ऐं पीउ खे साम्हूं ॾिसी इहो बैत मूं ठाहियो बैत मुंहिंजो आई छो साईं इन वाट ते हलंदे पर मां इंतिहाई अहसानमंद मुंहिंजे वालिद साहब ऐं मुंहिंजी माउ जो आहियां जिन जेका आहे मूंखे पढ़ण जे दौरान को बि कोसो वार लॻल पेट ते पथर ॿधी बि उन्हनि मूंखे पढ़ायो ऐं मूं उनखे पढ़ाईअ जो मुंहिंजी ज़िंदगी जे सिलसिले में मूंखे उहो ई उजरो ॾिनो त मूं कॾहिं बि क्लास में टियों नंबर न साईं हाणे ते ॻाल्हि करे विया आहिनि ज़ात पात मज़हब त इहे ऊच नीच इन सिलसिले में 6 खां 8 क्लास ताईं पिंडाल में वेठल मुंहिंजा दोस्तो इहो ॿुधायो मूंखे कॾहिं बि पहिरियों नंबर न मिलियो सदाईं ॿियो नंबर
उन साल 1967 जे इम्तिहान में मिडिल डिस्टेंस जा पेपर थिया, इम्तिहान थियो, जंहिंमें 2 क्लासूं खणिया हूंदा हुआ, जंहिंमें असां 100 खनि ॿिनी क्लास में 100 खां मथे शागिर्द हुआसीं। पेपर मथे आया, जॾहिं मथे आया त ॿिनी क्लासुनि में न फ़क़्तु पंहिंजे स्कूल में, पर मुंहिंजो हैदराबाद, अॼु बि केरु मुंहिंजी रिज़ल्ट ॾिसी सघे थो, हैदराबाद जेको मिडिल स्कूल जा पेपर डायरेक्टोरेट इम्तिहान वठंदो, उन मुंहिंजो 2 नंबर रहियो सॼी। ऐं पहिरियों नंबर जेका आहे ज़रूरु थर्ड पार पंहिंजो स्कूल ज़रूरु थर्ड पार करे, उहो उनखां मथे उते उहे त उन वक़्त में क्लास थींदा हुआ। 9वीं क्लास में ऐं सम्झां थो इहे ई सबबु आहे, इलाज न थियण करे तॾहिं वहम परस्ती, उन्हनि खां पुछो, मोला खां धाॻो वठायो, पंडित खां इहो धाॻो वठायो, इहो आहिनि भोपनि जा ख़ौफ़, त मुंहिंजो हलंदे मूंखे टाइफाइड थी, आउं एतिरो पढ़ी न सघियुसि। उहे बि मैट्रिक जो इम्तिहान जेको उन वक़्त में इहे 1th क्लास न हुई, तॾहिं हूंदी 1st क्लास। मैट्रिक मुंहिंजो जेको पहिरियों 4 नंबरनि में उहो 1st क्लास में पास कयो, 1st क्लास में। तंहिंखां पोइ जेके बि शागिर्द थिया, हाणे उहो मुंहिंजा जेके शागिर्द रहिया उहो 60 साल नौकिरी करे रिटायर थी विया। हाणे जीअं भीम तव्हां जेको ॻाल्हि करे वियो, इहो सफ़ा 100% जेको असांजे घर वेझा हूंदा, चंद क़दमनि ते हिकु ॿिए जा घर, मुंहिंजो वॾो भाउ मुंहिंजो क्लासी रहियो, त कॾहिं हुनजी उताक में कॾहिं अबरो सबरो जेका आहे घर मुंहिंजो नंढी कची उताक हुई, उन में असां वेही करे पढ़ंदा हुआसीं, किथे किथे बहस कंदासीं हूंदासीं, ऐं इन फैमिली सां ईअं तालुक़ु रहियो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि त पंहिंजी साराह करणु त न घुरिजे, पुराणी ॻाल्हि अची वई आहे, साईं प्रोफेसर सताई साहब तव्हां पढ़ायो था, त मूं कॾहिं बि जेको आहे किताब खणी हथ में उहो न पढ़ायो, सवाइ अंग्रेज़ी लेसन राति जो पढ़ियो। पर सुठे पढ़ाईंदड़ लाइ साईं फिरोज साहिब खे आउं चवां, हिकिड़ो पाढ़ींदड़ जेको सुठो आहे, सुठो टीचर प्रोफेसर तॾहिं कोठबो जॾहिं पंहिंजो ज़हन सॼो उहो जेको सब्जेक्ट आहे पंहिंजो उन सब्जेक्ट खे स्टडी करे, न सिर्फ़ु उन लेवल ताईं, पर उन खां मथे सम्झो त तव्हांखे इंटर पढ़ायो था, तव्हां BSc MSc जा किताब रेफर कयो, उन्हनि जी वज़ाहत ॾिसो, उहो पढ़े, ऐं पोइ जेको बि शागिर्द किताब न खणो, ईअं तव्हां अचो, ऐं पोइ लेक्चर ॾियो, उहो ई लेक्चर तव्हां लिखायो, उहो तव्हां पढ़ाए त ॾिसो, ईअं को करे त ॾिसे, त तव्हां हुननि खे चओ, तव्हां हुनखे लेक्चर ॾेई पोइ पढ़ायो, त उन ॿार खे उन शागिर्द खे उहो ज़िंदगी भर न विसरंदो। अॼु मुंहिंजा शागिर्द जिते मिलनि था, हाणे उन्हनि पंहिंजो औलाद बि पढ़ाए छॾियो आहे सभु, ऐं के ॾाढा थी विया आहिनि, तॾहिं उन्हनि जेको आहे इहो चयो, साईं असां तव्हांखे जेको बि सब्जेक्ट जीअं भीम चई वियो, फिज़िक्स पढ़ाई, अंग्रेज़ी पढ़ायो, बायोलॉजी पढ़ाई, मैथमेटिक्स पढ़ाई, केमिस्ट्री पढ़ाई, ऐं सिंधी त हुन ते मुंहिंजो शौक़ु थी वियो, सुहिणी सिंधी लिखाइणु, मज़मून लिखाइणु, काश हाणे चवंदो मुंहिंजो मज़मून जेके 25 हुआ उहो सभु मिस थी विया आहिनि, हुनजो नओं किताब छपाया, जेके इम्तिहान ॾींदा। उन खां पोइ टीचर हुयसि, त मिरपुर खां हैदराबाद बोर्ड जो 7 साल पेपर सेटर हुयसि, ऐं पेपर कढां, यकीन कयो रब थो ॼाणे, न मुंहिंजी भाइटे खे, न मुंहिंजे पुटनि खे ख़बर हुजे त बाबा को पेपर थो घुरे, बाबा को पेपर कतई न पेपर सेट करणु लाइ। त इहे मुंहिंजी ज़िंदगी जा हिसा जेके आहिनि, जेके ज़ाती आहिनि, अॼु बि जेको आहे मुंहिंजो हीउ पुटु आहे, इन खे 4 मार्कूं कोई प्रोफेसर साहिबु ॾे इंटर में त हीउ त डॉक्टर हुजे आहे, पॉइंट बतावियो आहे, सम्झोसि आउं पेपर हुजां, इंटरनल हुजां, एक्सटर्नल अचे, कॾहिं कॾहिं एक्सटर्नल खे कंहिं ॿुधायो साईं जा पुट बि इम्तिहान ॾींदा, हू पोइ ॾिसी आयो हुजे, पर मूं चयो मुंहिंजे पुट खे को कापी न करायो, कॾहिं नतीजो इहो निकितो त हीउ डॉक्टर थी न सघियो, प्रोफेसर जी महिरबानी चवां या क़िस्मत जी महिरबानी चवां, इहो थी वियो। सो उन करे जेके बि आहिनि साईं सरोज साहिबु, इहो ज़िंदगी में यादि रखो, केरु बि आहे साम्हूं, ग़रीब ज़ात आहे, चाचो आहे, मामो आहे, हुनजो पीउ मूंसां नथो थिए, इहो न सुठो। उस्ताद जेको बि साम्हूं अचे थो, मुंहिंजा बचा आहे, केरु बि हुजे, उनखे खां मथे मार्क्स, ॿियनि खां मथे ज़ाती पंहिंजूं रंजिशूं जेके आहिनि उहो हिकिड़े पासे सम्झो साईं। हाणे खोड़ सारो जेको इहो कॾहिं मज़मून ऐं तव्हां दोस्तनि जिन बि ॻाल्हायो आहे, यकीन कयो इहो तव्हांजो सभिनी जो ॻाल्हाइणु, अञा बि हुन खे वधीक जेके लिखी मूंखे ॾे, इहो किताबी सूरत खोड़ सारा हिन खां अॻिलो सां करीब 4 ॼणा उमराइजी चुकियो आहे, 2 दफ़ा मिठीअ में
किताबनि जी मोहरत पए जिन बि मुंहिंजी शख़्सी ज़िंदगी ते ॻाल्हायो आहे ऐं प्लस इहे उहो इन ते जल्दी आउं किताबु आणींदुसि इन्हीअ ते आउं किताबु आणींदुसि सो जेके बि दोस्त आहिनि ऐं हाणे दिलि में खोड़ लिखियो थो ज़हन में ॻाल्हियूं उथनि पियो पर मूंखां बीहाजे नथो तव्हां सभिनी जी महिरबानी